अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग थी तमाम व्यूअर्स खे कीअं आहियो ख़ैरियत सां आहियो ख़ुशि आहियो ज़िंदगियूं कीअं आहिनि कीअं थी रही आहे अॼु की जेका सुबुह आहे उहा कीअं थी आहे असांजी त ॾाढी ट्रैफिक में थी आहे। अच्छा काफ़ी ॾींहंनि खां ईअं लॻियो पिए त शायदि जेके जेके नोटिफिकेशन असां वटि अचनि थियूं जेके जेके असांजा लॉ जे हिसाब सां जेतिरियूं जेतिरियूं शयूं असांखे ॿुधाई वञनि थियूं शायदि उन ते इम्प्लीमेंट थियणु शुरू थी वियो आहे। शायदि जेके हैवी जेके गाॾियूं आहिनि उन्हनि रोडनि ते सुबुह जो हलणु छॾे ॾिनो आहे तंहिं करे असांजी ट्रैफिक जेका आहे उहा रवानगी में आहे। पर अॼु किस्सो कुझु ॿियो ई हो। अॼु ईअं लॻो पियो त शायदि उहो ई वराए सां जेको दौरु हो घणी ट्रैफिक वारो उहो वराए अची वियो आहे। ख़बर न हिन जे पोयां राज़ छा आहे। छा उहे जेके हैवी ट्रैफिक आहिनि उहे वापसि पंहिंजे रोड से अची वियूं आहिनि तंहिं करे ट्रैफिक जो ब्लॉकेज हो या ॿियो को रीज़न हो इहो त ख़ैर ख़बर न आहे। पर इहा ख़बर पइजी वई त कराची में जेके रहण वारा माण्हू आहिनि उन्हनि खे को हिकु अधु ॾींहं त ट्रैफिक खां छुटी मिली सघे थी। अदरवाइज़ उन्हनि खे ट्रैफिक खां छुटी नथी मिले सघे। उन्हनि खे उन ई ट्रैफिक जी ज़ोरो शोर सां अचिणो पवंदो जंहिं ज़ोरो शोर सां असां हमेशह खां हलंदा आया आहियूं ऐं डे बाय डे उन में इज़ाफ़ो बि थींदो पियो वञे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे आई रिमेंबर त जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं कराची जे रोडनि ते हलंदा हुआसीं त उहे टू व्हीलर रोड्स हूंदा हुआ टू वे रोड्स हूंदा हुआ इन तरीक़े जा रोड्स हूंदा हुआ ऐं उन ते बि ट्रैफिक एतिरी ई हूंदी। भई उन खां पोइ जेको रोड हूंदो जेको 2 लेन हूंदो उनखे 3 लेन कयो वियो कंहिं जॻह ते 4 लेन कयो वियो कंहिं जॻह ते डिफरेंट बाइक्स जूं जॻहियूं कयो वियूं। पर उन खां पोइ बि ट्रैफिक जी रवानगी जेका 10 साल 12 साल पहिरीं हुई अॼु बि उहा ई आहे। इहा हिकु कमाल जी ॻाल्हि आहे। ख़बर न आहे इहा बरकत ट्रैफिक जी आहे बरकत गाॾियुनि जी आहे बरकत रोडनि जी आहे ख़बर न आहे छा आहे। पर इहा कमाल जी ॻाल्हि आहे त जॾहिं 2 लेन हूंदो हो तॾहिं बि इहो ई हाल हूंदो। अॼु जॾहिं 4 लेन ट्रैफिक हली रही आहे तॾहिं बि ट्रैफिक जो जेको हाल आहे उहो इहो ई आहे। सो मां इहो ई अज़्यूम कयां पई त ईंदड़ सालनि में बि अगरि असां घणा सारा फ्लाईओवर्स बि ठाहे छॾंदासीं जेके तक़रीबन कराची जी हर जॻह ते कोशिशि थी रही आहे त ट्रैफिक जो निज़ाम बहितर करण जे लाइ डिफरेंट फ्लाईओवर्स ठाहिया वञनि डिफरेंट अंडरपासिस ठाहे वञनि डिफरेंट स्पेसिफिक लेन्स ठाही वञनि डायरेक्ट लेन्स टुवर्ड्स एयरपोर्ट ताकी माण्हू जेके वञणु चाहिनि त उहे डायरेक्टली वञी सघनि। पर उन खां पोइ बि अॼु ट्रैफिक जो हाल ॾिसी मूंखे कुझु इहो ई लॻे थो। उन खां पोइ बि इहो ई असां 10 साल खां पोइ असां इहो ई ॻाल्हियूं करे रहंदासीं त यार कराची में पहिरीं टाइम ते ईअं हो पर हाणे एतिरो कुझु आहे वरी बि एतिरी ट्रैफिक आहे। अच्छा जिथे जिथे ट्रैफिक जी ॻाल्हि थिए थी उते कुझु कंसर्न्स छो त कराची में पहिरियों मैच थियण वारो आहे और 19 फरवरी ताईं मां बख़ूबी सुञाणूं था न्यूज़ीलैंड जी जेका टीम आहे उहा बि कराची में आहे ऐं 19 ते मैच थियण वारो आहे। उन टाइम ते केतिरो मैनेज्ड निज़ाम हूंदो सवाल इहो आहे बिकॉज़ चेयरमैन PCB जो बि इहो ई चवणु आहे त हीअ सिर्फ़ु हिकु मैच न आहे बल्कि हिकु तरीक़ो आहे पाकिस्तान जी हॉस्पिटैलिटी ॾेखारण जो। ॿाहिरियां जेकी बि टीमूं अचनि थियूं हीअ न्यूज़ीलैंड आहे उन खां पोइ जेका ऑस्ट्रेलिया जी टीम आहे उहा लाहौर लैंड करण वारी आहे। सो इहे तमामु शयूं हींअर त थी रहियूं आहिनि पर केतिरियूं मैनेजेबल हूंदियूं उन टाइम ते जंहिं टाइम ते मैचिस थींदा इहो हिकु वॾो क्वेश्चन मार्क आहे। ऐं यकीन कयो जॾहिं बि स्टेडियम जी ॻाल्हि थींदी आहे मैचिस जी ॻाल्हि थींदी आहे त हमेशह बिकॉज़ जेके जेके माण्हू उन सराउंडिंग में रहनि था उहे इन ॻाल्हि जो बख़ूबी अंदाज़ो लॻाए सघनि था त केतिरो इंसानु कंसर्न हूंदो आहे त ख़बर न आहे कहिड़ा वेज़ खोलिया वेंदा कंहिं तरफ़ खां जेका ट्रैफिक आहे उनजी रवानगी वेंदी कंहिं तरफ़ खां स्मूथली असां वञी सघंदासीं या न वञी सघंदासीं। बट आई गेस उनजो बेस्ट खां बेस्ट हल इहो ई आहे त जिन जिन जॻहियुनि ते तव्हां वेंदा आहियो घटि में घटि अधु कलाक खां 40 मिंट जो जेको मार्जिन आहे उहो रखी ऐं पोइ तव्हां निकिरजो। थी सघे थो त तव्हांखे किथे न किथे को ट्रैफिक में त असां पाण बि करे करे न असां ज़हन में बि का ट्रैफिक हलंदी आहे असां उते गुम थी वेंदा आहियूं। ख़ैर किथे तव्हांखे उहा ट्रैफिक फेस करणी पए त तव्हां वटि घटि में घटि अधु कलाक जो मार्जिन हुजे टाइम ते पहुचण जो। सो हीअ त इनशाला 19 फरवरी खां स्टार्ट थियण वारो आहे हिकु ई ॾींहुं विच में आहे ऐं परीं असां तमामु पंहिंजी जेका आवाम आहे उनमें क्रिकेट जो जोश बि ॾिसंदासीं प्लस रिज़ल्ट्स अचण बि शुरू थी वेंदा। उन सां गॾोगॾु जी हिकु ॾाढी ॿी शइ जेका हमेशह खां थी रही आहे पंहिंजे प्रोग्राम जे थ्रू अहिड़ा मैसेजिस बि मां ॾींदी रहंदी आहियां पंहिंजे नाज़रीन खे त असां वटि हींअर बि हालांकि एतिरो कुझु असां ॻाल्हायो बि आहे मेयर कराची इन्वॉल्व आहे गवर्नर सिंध इन्वॉल्व आहे CM इन्वॉल्व आहे। उन खां पोइ बि असां ट्रैफिक जा हादसात जेके आहिनि जेके हैवी ट्रैफिक जा हादसात आहिनि उन्हनि खे
रोके कोन सघिया आहियूं। गुज़िरियल राति में हिकु हादसो हिकु गाॾी जो ऐं हिकु ट्रॉलर जो जेको थियो आहे उन में अल्हम्दुलिल्लाह अलाह जो शुक्र आहे त डेथ का बि कोन साम्हूं आई आहे, बट शदीद ज़ख़्मी हालत में उन्हनि खे हॉस्पिटल पहुचायो वियो आहे, उहे जेके कार सवार हुआ। ऐं अहिड़ा हादसात रोज़ थियनि पिया, ऑल्दो एॾा नोटिफिकेशन्स निकिरनि पिया, ऑल्दो टाइमिंग असांखे ॿुधाई वई आहे, पर उन खां पोइ बि असां उन्हनि शयुनि खां निकिरी न पिया सघूं। हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजी तरफ़ां हमेशह वांगुरु हिकु गुज़ारिश आहे त पंहिंजी जान खे क़ीमती सम्झो, बिकॉज़ यकीन कयो इहा उहा वाहिद शइ आहे जंहिंजो ऑल्टरनेट न आहे। तव्हां वटि दुनिया में हर शइ जो ऑल्टरनेट तव्हांखे मिली वेंदो, बट तव्हांजी ज़िंदगी हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंजो ऑल्टरनेट तव्हांखे न मिलंदो, या हिकिड़ी मिली आहे ऐं हिकिड़ी ई तव्हां वटि रहणी आहे। प्रोग्राम जी तरफ़ अचूं था, हाशिम भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम हाशिम भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे हाशिम भाई? कीअं आहे ज़िंदगी? हाशिम भाई तव्हां शुक्र कयो तव्हां कोट ब्लू पाया आहियो न, त अॼु सभु ब्लैक ब्लैक थी वञो। अरे न अच्छा भाई, अच्छा हाशिम भाई जो माइक हले किथे आहे ख़बर न आहे, पर ख़ैर हाशिम भाई जवाबु ॾेई चुका आहिनि, ख़ैरियत सां आहिनि, ख़ुशि आहिनि। ऐं हाशिम भाई माइको ते मूंखे पियो नज़र अचे न, अले केॾा में झूला पियो खाए माइक। ख़ैर जी, हाशिम भाई सां गॾोगॾु असां ॿियनि महिमाननि जी तरफ़ अचूं था। असां सां गॾु जेके महिमान तशरीफ़ फरमा आहिनि उन्हनि में असां सां गॾु हिकिड़ी पर्सनैलिटी जेका तशरीफ़ फरमा आहे, पाण जनाब सीनियर वाइस प्रेसिडेंट आहिनि PSF जा। ही हिकु स्टूडेंट हिकु फेडरेशन आहे जंहिंजे बारे में इंशाल्लाह प्रोग्राम में डिस्कशन थींदी। गॾोगॾु पाण चेयरमैन आहिनि हिकु ज़कात कमेटी जा बि। इन सां गॾोगॾु पाण हिकु डेंटल सर्जन बि आहिनि, डॉक्टर तौफ़ीक़ अहमद जोगी साहब जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम, कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तबियत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो डॉक्टर साहब, ज़िंदगी कीअं आहे? अल्हम्दुलिल्लाह, ज़िंदगी तमामु बहितरीनु आहे, बसि अल्लाह जा लख एहसान आहिनि माशाअल्लाह। ऐं अल्हम्दुलिल्लाह भली हले थी पई जेतिरी हले थी, ऐं असांखे अल्लाह जो शुक्र ई अदा करणु खपे। ऐं जॾहिं इंसानु अल्लाह खे चवंदो आहे अल्लाह मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां, त उन टाइम बसि मलाइकनि खे अल्लाह माना बिल्कुलु मुयल कंदो आहे। त ॾिसो, जंहिं तव्हां चओ पिया जेको इंसानु मां न ठाहियां, इन में रूह न विझां, ऐं हीअ इंसानु ॾिसो केतिरो बहितरीनु आहे, ऐं उहो कीअं थो चए अल्लाह मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां। असांखे ईअं ई करणु खपे। जॾहिं बि को अहिड़ो मसइलो मसाइल अचे, बावजूदु उनजे लास्ट एंड में इहे चवण खां पहिरियों ई माण्हू इहो चए अल्लाह मां तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियां। वाह वाह, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे। इन ख़ूबसूरत ॻाल्हि सां अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम जी शुरूआत बि थी चुकी आहे। हिकु ॿिया महिमान आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि, ऐं जिथे असांजे लॉ एंड ऑर्डर जूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि जेके हली रहियूं आहिनि, ऐं जिथे असांखे ख़बर न आहे छो असां फॉलो कोन करे सघंदा आहियूं, छो इम्प्लीमेंटेशन कोन थींदी आहे। ख़ैर इम्प्लीमेंटेशन कराइण वारा त ॿिया माण्हू आहिनि, पर लॉ खे सम्झण वारा ज़रूरु आहिनि, छो त पाण हिकु एडवोकेट हाई कोर्ट आहिनि, गॾोगॾु पाण ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट बि आहिनि। तशरीफ़ रखनि था असां गॾु मोहम्मद नवाज़ ॾहरी साहिब जेके तशरीफ़ रखनि था। अस्सलाम वालेकुम। कीअं हो? ख़ैरियत सां आहियो? अल्लाह पाक जा एहसान आहिनि। ऐं अॼु मूंखे लॻे पियो त ब्राइट डे में असां ब्लैक डे मल्हायूं पिया। यार अगर इन ब्लैक डे ते उहा ब्लैक डे वारी सेल में लगी वञे न, अंग्रेज हणंदा आहिनि त मज़ो ई अची वेंदो। पर ख़ैर अहिड़ा ख़ुशनसीब असां कोन्हे फ़िलहाल, एतिरा ख़ुशनसीब न आहियूं। वाकई में ॾींहुं थियो छा आहे? कॾहिं कॾहिं असां चई सघूं था तव्हांजे प्रोग्राम में हैप्पी ब्लैक डे। हैप्पी ब्लैक डे। अच्छा, नॉर्मली मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मंडेज़ ते कुझु अहिड़ा ब्राइट कलर्स पाइजनि जेको न शुरूआत हिकु ॾाढी ख़ूबसूरत थिए। ख़बर न आहे छो मुंहिंजे ज़हन में आयो मां ब्लैक कढियो, या मूंखे ख़बर कोन्हे त अॼु असां सभु ब्लैक हूंदासीं न। हिते बसि कैमरा जे पोयां बि ब्लैक ब्लैक नज़र पियो अचे। ख़ैर जी, प्रोग्राम में असां अॻियां वधूं था। घणी ऊंधाई अची वई आहे, थोरो लाइट खे वापसि आणियूं था पंहिंजी ज़िंदगी में, थोरो लाइट जे बारे में सोचूं था। कलर्स जी ज़िंदगी ते असरु हूंदो आहे, तव्हां हिन ॻाल्हि ते बिलीव कयो? बिल्कुलु हूंदो आहे। ऐं मां कंहिं जॻह ते पढ़ियो पिए हाउ टू बिल्ड योर पर्सनैलिटी, उन में जेको जंहिं किताबु लिखियो आहे उन ऑथर, उन चयो त जॾहिं मूंखे सम्झ में न ईंदो आहे की मां पंहिंजे क्लाइंट्स खे छा सजेस्ट कयां की अॼु छा पायो, त पोइ मूं वटि हिकिड़ो ई ऑप्शन हूंदो आहे त ब्लैक पायो। त चवनि when you have no option then you have only option to wear black। पर असांजो त सुबुह खां वठी करे राति ताईं ब्लैक ई ब्लैक आहे। शादी में वञूं, गमी में वञूं, किथे बि वञूं, इहा ई ड्रेसिंग हूंदी आहे असांजी सुबुह खां वठी करे राति ताईं। त अमूमन असांजी फैमिलीज़ परेशान थी वेंदियूं आहिनि त को ॿियो जेके वॻा पियल आहिनि इहे कॾहिं इस्तेमालु थींदा। त बहरहाल ब्लैक, आई लव ब्लैक। सही। अच्छा, उहो बि चवंदा आहिनि त गुज़िरियल ॾींहंनि ॻाल्हि बि थी पई त जॾहिं तव्हां जेको कलर घणो पाईंदा आहियो, जेके माण्हू तव्हांखे करीब करीब ॾिसंदा आहिनि, उहे तव्हांखे को तोहफ़ो ॾियणु चाहींदा आहिनि, त उहो बि पोइ ब्लैक में ई ॾींदा आहिनि, त उहो ऑटोमेटिकली तव्हांजो ब्लैक जो जेको नंबर आहे उहो ईअं बि वधंदो आहे। साइकोलॉजी बि अचे थी, वधीक डॉक्टर साहब बहितर ॼाणींदा। साइकोलॉजी अचे थी त जेको ब्लैक, ब्लू ऐं वाइट, इहे अथॉरिटियन कलर्स आहिनि।
सही मतिलबु ये तव्हांजी अथॉरिटी शो कंदा आहिनि, डोमिनेंसी शो कंदा आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदा त काफ़ी जेके लॉ एनफोर्समेंट एजेंसीज़ आहिनि उन्हनि जी जेके ड्रेसिंग आहे उहा अमूमन इन खे आॾो पोयां हूंदी आहे, ब्लैक जे ऐं वाइट जे, छाकाणि इहो अथॉरिटी शो कंदो आहे। अथॉरिटी शो कंदो आहे, बिल्कुलु। हिते ब्लैक पाइण जी छा कहाणी हुई? छो अॼु न मां बल्कि ईअं आयो त नेवी ब्लू कोट कढियो ऐं मतिलबु मां पंहिंजी ड्रेस कढी, पोइ मतिलबु अलाए छा जे करे बसि दिलि चयो त न अॼु ब्लैक पायां, त मतिलबु मूंखे सम्झ में ॻाल्हि पाण न आई त मां छाजे करे, ऐं बल्कि मां उहो चेंज कयो, पहिरियों पातो, पोइ नंढो भाउ आहे मुंहिंजो, हाई कोर्ट जो वकील आहे, एडवोकेट तनवीर साहिबु, साईं उनखे वधीक सुञाणींदा हुजनि, त उन मूंखे चयो त न अदा तूं ब्लैक पाए, ठीकु आहे अदा हाणे। हा, अच्छा, दुनिया केॾी नंढी आहे। हिकु मूवी में मां हिकु सेंटेंस, हिकु जेको डायलॉग हुओ ॿुधियो त इट्स ऑल कनेक्टेड। ऐं जॾहिं मां इहे ॻाल्हियूं ॿुधी रही आहियां, कॾहिं कॾहिं हिन ॻाल्हियुनि खे मां जोड़ींदी आहियां त इहो एक्चुअली सच लॻंदो आहे। बिकॉज़ तव्हां ब्लू जी ॻाल्हि कई, अॼु बिकॉज़ वी आर डूइंग 2 shows, त मूं वटि 2 वॉर्डरोब हुआ राति जो, हिकु ब्लू हो हिकु ब्लैक हो, सो आई ऑल्सो लेफ्ट ब्लू, ऐं मां उन खां पोइ ब्लैक पाया आहिनि। हाशिम भाई खे अलॻि ब्लैक ब्लू सां गॾु जेको आहे सो ब्लैक पातल आहे, सो उहे कलर जेके आहिनि उहे हींअर बि असां कनेक्टेड आहियूं। अगरि असां उहे कलर बि यूज़ कयूं हा त उन सां गॾु बि असां कनेक्टेड हुजूं हा। ख़ैर जी, कलर्स जी ॻाल्हि त केॾा गहराई में असां हलिया वियासीं, केॾा डीप मीनिंग में हलिया वियासीं कलर्स जे। तव्हां ॿुधायो कीअं हली रहियो आहे कमकार, ऐं तव्हां पंहिंजे तमामु उन्हनि कमनि जे बारे में ॿुधायो। हिकु त तव्हां स्टूडेंट जे लाइ करे रहिया आहियो, देन ज़कात कमेटी आहे उनखे बि लीड करे रहिया आहियो, खोड़ सारियूं ॿियूं शयूं आहिनि ज़िंदगी में करे रहिया आहियो, छा कुझु थी रहियो आहे? बसि मैडम जेको आहे त ज़िंदगीअ खे गुज़ारण लाइ कुझु मतिलबु ज़िंदगीअ में जेको माण्हू हिते आयो आहे उनजी हिकिड़ी सोच आहे। बल्कि कराची त अहिड़ो हिकिड़ो मतिलबु मां उनखे भलो शहर त न चवंदुमि, भलो इन लाइ आहे त ठीकु आहे हिते पैसो आहे, मतिलबु तव्हांखे कमाइण जा ज़रिया आहिनि, हीउ हिकिड़ो मिनी मुल्क आहे। ऐं मतिलबु तव्हां सऊदी अरबिया जी जेकी तव्हां पूरी एराज़ी ॾिसो, उन में 3 करोड़ आई थिंक 3 करोड़ माण्हू आहिनि। ऐं कराचीअ में मुंहिंजे ख़्याल में जेकी असांजी हिकिड़ी थिंकिंग मुताबिक़ ॻाल्हि आहे त 7 करोड़ 6 करोड़ माण्हू आहिनि जेके ॿुधाया नथा वञनि। ॿुधाया नथा वञनि? अच्छा, मूं वटि रिकॉर्ड में त मुंहिंजे ख़्याल में 2 करोड़ माण्हू आहिनि। 3 करोड़ 2.5 करोड़ 2.5 करोड़ आहिनि, पर ईअं न आहे। सेंसरशिप जेका रिसेंटली तव्हां कराचीअ खे कॾहिं पंहिंजे नज़रिए सां ॾिठो आहे? तव्हां कॾहिं विया आहियो? मतिलबु ईअं सोचियो आहे त केतिरा माण्हू आहिनि हिते, केतिरा माण्हू थी वेंदा हिन बिल्डिंग्स में, केतिरा थी वेंदा? तव्हां पाण वेही करे कॾहिं हिन ते राति जो सोचो 1-2 घंटो, तव्हांखे पाण खे ख़बर पइजी वेंदी। बिकॉज़ छो त कराची में न सिर्फ़ु उहे जेके रेजिडेंट्स लाइ अचनि था, बल्कि कराची त हूअं बि रोलिंग में रहे थो न। माण्हू अचनि था कुझु ॾींहंनि जे लाइ, वरी हलिया था वञनि, त कराची में असल में करीबी जेके हिस्ट्री आहे न दुनिया में, जेके पोर्ट सिटीज़ आहिनि न, न्यूयॉर्क हुजे, न्यू दिल्ली हुजे, मुख़्तलिफ़ ॿियूं जेके दुनिया में आहिनि इंक्लूडिंग कराची, पोर्ट सिटीज़ में जेका ट्रांसपोर्टेशन तमामु घणी थींदी आहे। हिकिड़ो त इहो इशू आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त जेतिरा लीगली रेज़िडेंट्स आहिनि उनजे अधु त इलीगली इमिग्रेंट्स बि आहिनि जेके असां वटि रहनि था। उहे अफ़गान इमिग्रेंट्स आहिनि, बिहारी मतिलबु मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे आहिनि, इन खां अलावा मुख़्तलिफ़ ॿिया बि आहिनि। इवन कुझु जेके स्कॉलर्स जो चवणु आहे त बंगाली जेके आहिनि उन्हनि ते बि जेके आफ्टर द सेपरेशन आफ्टर दी उहे आया त उहे त माना उनखे बि इहो चयो अथनि। 1975 खां पहिरियों वारा त उनखे कंसीडर कयो थो वञे। त हिकिड़ो हीअ मेट्रो टर्मिनोलॉजीज़ यूज़ थींदियूं आहिनि। त पहिरियों ईंदो आहे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, पोइ मेट्रो कॉर्पोरेशन, पोइ कास्मोपोलिटन सिटीज़ हूंदियूं आहिनि। हीअ जेको शहर आहे कास्मोपोलिटन सिटी आहे। ऐं डॉक्टर साहब ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, पर हिकु मां ज़रूरु चवंदुसि त आई एम बिग फैन ऑफ कराची। ऐं कराची जहिड़ो शहर किथे बि कोन्हे। रिसेंटली मां इस्लामाबाद वियुसि त कोई 8-9 बजे असां डिनर कयो, ऐं मज़ाक में वेठे कोई 11 थी विया। मां दोस्तनि खे चयो त हलो भला ॿाहिरि चांहि था पियूं। जीअं ई होटल खां ॿाहिरि निकितासीं त रिसेप्शनिस्ट चयो साईं केॾे था वञो? हा, त मां चयो यार वञूं था, घुमी फिरी था अचूं। त हू जेको रिसेप्शनिस्ट हो वो कराची जो हो। चए सर ये कराची नहीं है, यहाँ 8 बजे के बाद बंद हो जाता है। बट यू नो नवाब साहब, तव्हां हिन ॻाल्हि खे पाण सम्झी सघो था त आई गेस
ठीकु आहे, हर कंहिं माण्हू जी पंहिंजी चॉइस आहे। कराची जी हिकु पंहिंजी ख़ूबसूरती आहे, हिन में को इनकार कोन्हे। ऐं जेके माण्हू कराची रहनि था उन्हनि जे लाइ उहो एक्चुअली, मां बि कॾहिं कराची खां ॿाहिरि निकिरंदी आहियां कि अहिड़े शहर में वेंदी आहियां, इस्लामाबाद जहिड़े शहर में, त इंसानु सफोकेटेड फील कंदो आहे त यार केॾां अची वियो, असां केॾां वञूं। बट जॾहिं करेक्ट वे ऑफ लिविंग ॾिसिजे थो त मुंहिंजे ख़्याल में पोइ इहो ई आहे त 8 बजे सभु बंदि थी वञणु खपे। त इन हिसाब सां वरी उहे सही बि आहिनि। आई गेस हर शहर, हर मुल्क पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ूबसूरती सां हले पियो। ऐं एक्सेप्टेंस जी ॻाल्हि आहे। कोशिशि त असां कराची में बि कई त 8 बजे सभु बंदि थी वञे, पर त लॉकडाउन में कोन रुकियासीं, त नॉर्मल ॾींहंनि में त थी नथो सघे। सो मुंहिंजो I'm the follower of classless society। जिते क्लासलेस सोसाइटी हुजे, मतिलबु जिते अमीर ऐं ग़रीब में फ़र्क़ु न हुजे। हर हिक जी जेका माल मिल्कियत आहे उहा उनजी ज़ाती शयूं, उनखे डोमिनेट न करे अगरि को माण्हू आहे। मां ॿियनि शहरनि में, डॉक्टर साहब जो पंहिंजो व्यू हूंदो, तव्हांजो पंहिंजो, पर मां ॿियनि शहरनि में ॾिठो आहे त हू हर शइ खे डोमिनेट कयो थो वञे। पर कराची में तव्हांखे 3 किलोमीटर पहिरियां ई पार्किंग मिले थी, गाॾी बीहारियो, मेरान बीहारियो, लैंड क्रूज़र बीहारियो, फॉर्च्यूनर बीहारियो, पैदल हलो, एक ही सफ़ में चले गए, क्या नारा बंदा मोमिन न बंदा नवाज़। त मतिलबु उनजी ॾाढी ख़ूबसूरती आहे हिते कराची जी। उन खां अलावा कराची दुनिया में रोज़गार जो ज़रियो आहे। पोर्ट सिटी, मां केसिस खणंदो आहियां कराची पोर्ट ट्रस्ट जा। मां जॾहिं ॾिसंदो आहियां त नौजवान ॾाढा मायूस हूंदा आहिनि कराची में रही करे बि। कराची पोर्ट जा मुंहिंजे ख़्याल में 17 खां 20 दरवाज़ा आहिनि, जेके मतिलबु जितां एंट्रेंस थींदी आहे शिपिंग जी। ऐं मूंखे हिकिड़ो उतां जो इंजीनियर हुयो, मूंखे चई त तव्हां, मूंखे सम्झ में नथी अचे नौजवान छो मायूस आहिनि। त मां चयो तव्हां चवणु छा था चाहियो? चई त इहे जेके 17 दरवाज़ा आहिनि उन्हनि जे नौजवान अगरि 2 सेकेंड बि कराची जा वठी वठे न, हिकु दरवाज़े जा 2 सेकेंड, त ज़िंदगीअ में मालामाल थी वञे। अंदाज़ा लगायो त तव्हां माना एॾी वॾी ॻाल्हि, ब्लेसिंग आहे, दिस इज ब्लेसिंग है। बिल्कुल। एक नंढड़ी सी ब्रेक जी तरफ हलूं था, वापस अची कुछ प्यारी प्यारी ॻाल्हियूं इंशाल्लाह प्रोग्राम में शामिल करणियूं आहिनि। कुछ जेके सुठियूं शयूं थी रहियूं आहिनि तव्हांजी तरफ़ां बि इंशाल्लाह उन्हनि खे बि प्रोग्राम में शामिल कंदासीं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी डॉक्टर साहब, तव्हां कुझु ॿुधाए रहिया पंहिंजे कमनि जे बारे में, PSF जे बारे में, डिफरेंशिएशन जे बारे में। मैडम, PSF हिकु स्टूडेंट फेडरेशन आहे। असांजो मतिलबु इहो मुतालबो आहे त स्टूडेंट जी जेकी बहाली आहे हुनखे बहाल कयो वञे। छाजे करे त स्टूडेंट्स जॾहिं पंहिंजा, उन्हनि खे इलाही माण्हुनि खे पंहिंजे राइट्स जी ख़बर न हूंदी आहे त मुंहिंजो बुनियादी हक़ कहिड़ो आहे, मुंहिंजा राइट्स आहिनि ऐं ई मुंहिंजो हक़ आहे, मूंखे ई मिलणु खपे। जे मतिलबु माण्हुनि खे हिकिड़ी ज़हन में ॻाल्हि हूंदी आहे त बाबा जी मिल्कियत आहे, उन में मां पुटु आहियां त मुंहिंजो हिसो आहे या मुंहिंजी भेण आहे। मतिलबु उनखे उन में बिल्कुलु उते हिकु जाइ ते जीअं बीह रहंदो आहे माण्हू, उअं ई थी वेंदो आहे। त ईअं ई स्टूडेंट खे ख़बर हुजणु खपे त हुननि जा हक़ कहिड़ा आहिनि, उहो VC सां कीअं ॻाल्हाए सघनि था, प्रोफेसर सां कीअं ॻाल्हाए सघनि था, उहो टीचर सां। ईअं न आहे, मां इहो नथो चवां त हू को बदकलामी कनि या बद इख़लाक़ी कनि, बट इहो आहे त हू पंहिंजे राइट्स बाबति त ॻाल्हाए सघनि था। खोड़ अहिड़ा केसिस अचनि था, ॾिसो बहावलपुर में या मुल्तान में, कुझु यूनिवर्सिटीज़ में, कराची में ई अहिड़ियूं छोकिरियूं आहिनि जंहिंखे हिरास कयो, वायलेंस कयो वञे थो। ऐं उनखां बाद में उन्हनि अदनि खे मां उन्हनि खे पंहिंजूं भेणूं चवंदुमि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, असां मुस्लमान आहियूं ऐं उन्हनि खे सम्झणु खपे ज़िंदगी में त न, हीउ मुंहिंजे घर जो मसइलो आहे, मुंहिंजी भेण जो मसइलो आहे। जॾहिं उन मसइले खे पर्सनली वठी करे तव्हां कंदो त उन में अलाह साईं तव्हांजी मदद कंदो। ऐं उअई अलाह चयो आहे त तव्हां इरादो कयो त मां तव्हां सां गॾु आहियां। जॾहिं तव्हां कंहिं कम लाइ इरादो कंदा आहियो त उन में अलाह जी रज़ा थी वेंदी आहे न। जॾहिं तव्हां चवंदो इंशाअल्लाह मां तव्हां सां मिलंदुमि, त मतिलबु उहो थी वेंदो आहे। त बहितर अमल इहो ई आहे त स्टूडेंट खे पंहिंजे राइट्स जी ख़बर हुजणु खपे। ऐं ॿियो, असां वटि हिकिड़ो नॉलेज इन लाइ न आहे त असां बुक्स नथा पढ़ूं। असां वटि बिल्कुलु, मां अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि। हिन महिल बि कुझु असांजो दोस्त आहे डॉक्टर फरहद शाहणी, साईं SIUT इंचार्ज आहे सखर जो।
फरज शानी साहब मतिलबु ईअं आहे त उहो ॿुधाईंदो आहे त हिन टाइम में बि उहो 5 खां 6 घंटा रीडिंग खे ॾींदो आहे 6 घंटा बिल्कुलु हुनजी माना हुन में हिकिड़ो घंटो क़ुर मजीद अची वियो या मतिलबु 40 मिंट उन खां बाद में जेको आहे ॿियो आहे उहो किताबु पढ़ंदो आहे त माना असां स्टूडेंट खे इहा आहे त उन्हनि खे ख़बर कोन्हे त असांजा जेके पोइट्स आहिनि उन्हनि छा लिखियो आहे या शाह अब्दुल लतीफ़ केतिरो वॾो असांजो शाइर आहे उन बाबति तव्हां कंहिंखां पुछंदो त उहो कॾहिं ॼाओ आहे कॾहिं पैदा थियो आहे कंहिंखे बि ख़बर न आहे इवन एतिरी ख़बर आहे त मतिलबु सचल सरमस्त जी मज़ार किथे आहे उहा कंहिंखे ख़बर न आहे त ऐं उन खां बाद में खोड़ अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि मां इहो चवणु चाहींदुमि स्टूडेंट खे त हू पंहिंजा जेके हक़ आहिनि उन्हनि बाबति बुक्स खोड़ लिखियल आहिनि भुट्टो साहिब जा बुक्स लिखियल आहिनि उनमें पढ़ी करे जेको आहे पंहिंजा राइट्स जे ॾिसो इलाही टीचर्स हिरास कनि था नी मतिलबु ॾिसो यंग एज में के टीचर अची वेंदा आहिनि उन्हनि जी पंहिंजी सोच हूंदी आहे त असां ठीकु आहे पोइ इहे जेके मसइला मसाइल थियनि था छोकिरियुनि सां त ज़ाहिरी ॻाल्हि इहे स्टूडेंट जो फ़र्ज़ु आहिनि जॾहिं उहो सम्झंदो मुंहिंजी भेण आहे क्लास में त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे इहा शइ जॾहिं मां पंहिंजी भेण लाइ असांजो दीन बि चए थो त तव्हां उहो खे जेको तव्हां पंहिंजे लाइ सोचो उहो पंहिंजे भाउ लाइ सोचो तॾहिं तव्हां हिकु सचा मोमिन आहियो नी जॾहिं जेकी शइ मां सोचां त मुंहिंजे लाइ हीअ बहितरु आहे मां ही शूज़ पसंदि कयां थो हीअ वॉच पसंदि कयां थो ऐं भाउ लाइ बि उहा पसंदि कयां पंहिंजे नंढे लाइ त पोइ मां सचो मोमिन आहियां अगरि मां पंहिंजे लाइ हिकिड़ी कंहिं ब्रांड वारी शइ वठां थो ऐं भाउ लाइ मिडिल वारी वठां थो त मुनासिबु सही सही अच्छा इन सां गॾोगॾु ज़िंदगी में डेंटल सर्जरी बि हली रही आहे हा मूं BDS कई हुई BDS करण खां पोइ वरी मां नंढो ब्रादर हिते जेको तनवीर मां पहिरियों ज़िक्र करे चुकियुमि उन चयो त अदा मतिलबु मुंहिंजी ज़िंदगी जी कहाणी कुझु ईअं आहे त मुंहिंजी वालदा मोहतरमा जो शौक़ु हुयो त तव्हां डॉक्टर थियो उहा पाण डॉक्टर आहे त उन चयो त तव्हां डॉक्टर थियो पोइ मुंहिंजी एडमिशन हिकिड़े प्राइवेट यूनिवर्सिटी मां नालो नथो खणणु चाहियां उहो मुनासिबु न आहे उन्हनि चयो BDS में कयूं था सीट फिल करण लाइ BDS में करे डेंटल सर्जन में पोइ बाद में मूंखे चवनि त तव्हांखे 2nd ईयर तव्हांखे MBBS कराईंदासीं उहो साल मुंहिंजो जेको मां गेप कयो मां छो पढ़णो न आहे असां हैदराबाद में रुलियासीं मतिलबु घुमियासीं फिरियासीं होटलिंग कई दोस्तनि सां 2nd ईयर में आयासीं चवनि न हाणे नथो चेंज थी सघे हाणे सीट असांजी एग्रीगेट मथे थो वञे ईअं आहे मतिलबु कुझु अहिड़ा बहाना करे उन खां बाद में वरी पोइ बसि इहा BDS ईअं गुज़ारणी पई ज़िंदगी ऐं मतिलबु कॉमरेडी हा हा मतिलबु ईअं हो त उहे 5 साल पोइ बसि मूंखे सम्झ में न पियो अचे त मां छा कयां इवन एतिरे क़दुरु जो मां मजबूरन कुझु महीना कराची हलियो आयुमि पोइ हिन नंढे भाउ सम्झायो चई अदा इहो आहे त LLB करे छॾियो LLB हा LLB उन इहो चयो त मतिलबु ज़िंदगी गुज़ारण लाइ लाज़मी आहे ऐं वाक़ई वकील साहिबान वेठा आहिनि साईं मां पाण बीइंग अ लॉयर आहियां त मतिलबु मूंखे बिल्कुलु ख़बर आहे त ही छा आहे ऐं वकालत करण खां बाद में LLB होल्डर जेको आहे मां चवंदो आहियां त जॾहिं तव्हां LLB करे इज़ अ लॉयर थियो त तव्हां पाण खे हिकिड़ो 17 ग्रेड जो ऑफिसर सम्झो तव्हांजे ॻाल्हाइण में उहो एटीट्यूड अचणु खपे ऐं तव्हां पाण खे ऑफिसर सम्झो ईअं न सम्झो जंहिंसां ॻाल्हायो त हुनखे ॿुधायो त मां तव्हां बिल्कुलु सेक्रेटरी लेवल ते आहियो त मां बि हिकु ऑफिसर आहियां ऐं गज़ेटेड ऑफिसर आहियां त इहा शइ अच्छा इहे जेके एटीट्यूड्स हूंदा आहिनि कुझु तव्हांखे एटीट्यूड मिलंदा आहिनि कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे एटीट्यूड मिलंदा आहिनि पैसे जे बेस ते कुझु माण्हू हूंदा आहिनि जेके पोज़ीशन जे बेस ते बट आई गेस अवेयरनेस जी स्टडी हिकु अहिड़ी शइ आहे उहो जेका तव्हांखे एटीट्यूड ॾिए थी इट इज़ ऑफकोर्स पॉज़िटिव एटीट्यूड जी ॻाल्हि थी रही आहे उहो जेको तव्हांखे एटीट्यूड ॾिए थी मुंहिंजे ख़्याल में उहो कंहिं बि एटीट्यूड खां मथे आहे ऐं जॾहिं तव्हां LLB कयो था त सभिनी खां हिकु वॾो क्वेश्चन मार्क जेको असां वटि हूंदो आहे तव्हां स्टार्टिंग में राइट्स जी ॻाल्हि कई ह्यूमन राइट एक्टिविस्ट सां गॾु वेठा आहिनि असांजो मुल्क जो या असांजे अवाम जो मुल्क जो त न अवाम जो अलमियो ई इहो आहे त असां अवेयर ई कोन थींदा आहियूं ऐं उन्हनि बेसिक राइट्स जे बारे में असां न ॼाणींदा आहियूं जेके असांजा बेसिक फंडामेंटल राइट्स आहिनि असां उन जे बारे में ई न ॼाणींदा आहियूं एज़ ए ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट तव्हां कीअं ॾिठो आहे पंहिंजे माण्हुनि जे सराउंडिंग में उन्हनि राइट्स खे उन्हनि राइट्स जे बारे में ॻाल्हाइण जे लाइ या डिफरेंट शयुनि जे लाइ सो साईं ॾाढी कमाल जी गुफ़्तगू कई आहे ऐं मुंहिंजी दिलि चए पई साईं ॻाल्हाईंदो रहे ऐं मुंहिंजी दिलि वटां ॻाल्हियूं करे पियो हाणे वो शेर है ना कि वो लोग बड़े खुशकिस्मत थे जो काम से इश्क करते थे और काम को आशिकी समझते थे
हम जीते जी मसरूफ़ रहे, कुछ इश्क किया, कुछ काम किया, कभी इश्क काम के सामने अड़ता रहा, कभी काम इश्क से उलझता रहा, तंग आकर आखिर दोनों को अधूरा छोड़ दिया। हाणे मामलो ईअं आहे त जीअं साईं चयो न त कैरियर काउंसलिंग ऐं BDS ऐं उतां सभिनी शयुनि खां स्टूडेंट को ज़मानो हुयो जॾहिं 1 यूनिट तव्हां तारीख़ पढ़ंदा त 1 यूनिट जॾहिं सिंध में पूरे पाकिस्तान में नाफ़िज़ कयो वियो त उनजी रेज़िस्टेंस सिंध मां थी, उहो कंहिं कई, स्टूडेंट्स कई। उन खां पोइ तव्हां ॾिसो त सिंध में मुख़्तलिफ़ जेके स्टेजिस आयूं, सभु शयूं आयूं, उहे तव्हांखे रेज़िस्ट कंदा नज़र आया। को ज़मानो हुयो त स्टूडेंट पॉलिटिक्स ते पाबंदी लॻी वई ऐं स्टूडेंट हिन वक़्तु बि ख़ैर उहा पॉलिटिक्स त न पई थिए, पोइ उहे जेके स्टूडेंट्स हुया उहे छिड़ विछिड़ थी विया, छिड़ विछिड़ थी पोइ जिन इहे जेके स्टूडेंट्स जिन नज़रियाती माण्हू आहे, जीअं स्टडी सर्किल जी साईं ॻाल्हि कई, उहे ॿिनि पासनि ते हलिया विया, उहे या त विया सहाफ़त में या विया वकालत में। सही। ऐं माज़ी में इहो चयो वेंदो त जेकॾहिं तव्हां कुझु नथा करे सघो त मास्टर थियो या वकील थियो, माज़ी में इहा प्रैक्टिस हुई। ख़ैर हू पोइ उन्हनि पासनि हलिया विया। ऐं अॼु तव्हांखे ॿिन्ही मुहाज़नि तां उहे ई स्टूडेंट्स जेके जिन जी आवाज़ ते पाबंदी हुई, जिन जी गुफ़्तार ते पाबंदी हुई, जिन जी तंज़ीम साज़ी ते पाबंदी हुई, आइन जो आर्टिकल 17 चवे थो त एवरी सिटीज़न हैव शैल राइट टू रेज़िस्ट एंड टू मेक एसोसिएशन। उनजे तहत तव्हांखे बि हक़ आहे त तव्हां एसोसिएशन ठाहियो, मूंखे बि हक़ आहे, साईं खे बि हक़ आहे, पर उहो हक़ न ॾिनो वियो। त उहे माण्हू जॾहिं ॿिए पासे खां आया त अॼु बि उहे रेज़िस्ट कनि था। सिंध जे इशूज़ हुजनि, पाकिस्तान जा इशूज़ हुजनि, समाज जा मसला हुजनि, अणबराबरी जो मसलो हुजे, हिरासमेंट एट वर्क प्लेस हुजे, मुख़्तलिफ़ शयुनि ते रेज़िस्ट कनि था। हाणे मां हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जे हिकिड़े प्रोग्राम में वञणु थियो त मां उते वेठो ई हुयुसि, त उते जे कंहिं लीडर इन्हनि खे चयो त जेको प्रोटेस्ट कयूं पिया न उन्हनि ते तव्हां बैनर्स ऐं पेम्फलेट ठाहियो। सही। लिटरली आई वाज शॉक्ड कि कंहिंखे बि उहो लिखणु न पियो अचे, मतिलबु उहो जेको बैनर हुई। त मां उन्हनि खे खिली चयो, तव्हां त कुझु ॾिठो ई कोन्हे, असां हेॾे चॉकिंग करे ईंदासीं, पोयां पुलिस वरी भॼंदी ईंदी, वरी ॿिए पासे भॼी वेंदासीं। सो ॻाल्हि इहा आहे त उन प्रैक्टिस मां जॾहिं माण्हू गुज़रे थो न, त पोइ अॼु सिंध जूं जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि एडॉकिज़म जो शिकार आहिनि, वाइस चांसलर मन घड़त रखिया था वञनि, को सेटअप न आहे। सिंडिकेट्स में पंहिंजे रिश्तेदारनि खे खणी अचनि था, वरी उतां ई हुनखे सिलेक्ट कराए रजिस्ट्रार ऐं मुख़्तलिफ़ पोज़ीशन्स ते कनि था। पहिरीं पोइ माण्हूअ खे सिलेक्ट कयो थो वञे, पोइ पोज़ीशन अनाउंस कई थी वञे। सही। फंड्स जी कमी आहे, पाणी न हुजण जे करे यूनिवर्सिटीज़ बंदि थी वञनि सिंध जूं, सिर्फ़ु पाणी न हुजण जे करे। त मतिलबु एतिरा मसला आहिनि यूनिवर्सिटीज़ में, उहे रेज़िस्ट केरु कंदो? द मेन स्टेक होल्डर इज़ स्टूडेंट। ऐं उहे स्टूडेंट खे राइट्स तॾहिं मिलंदा जॾहिं उन्हनि खे ख़बर हूंदी। हिकिड़ी इहा ॻाल्हि। ॿी शइ इहा आहे त जेके बुनियादी हक़ आहिनि उहे माज़ी में ईअं हूंदो त कंहिं बि स्टूडेंट काउंसिल में तव्हां शामिलु थियणु चाहियो त तव्हांखे स्टडी सर्किल मां गुज़रणो पवंदो। सही। ऐं मूंखे यादि आहे त रसूल अशफलीजो साहिब जी हिकिड़ो क्राइटेरिया ठहियलु हूंदो, कोई 100-125 किताब हूंदा, उहे पढ़ो त स्टूडेंट काउंसिल में वेंदो। दुनिया जा इनकलाब पढ़ंदा। हाणे कंहिं नौजवान खे ख़बर ई न आहे त नेल्सन मंडेला केरु आहे, ची गवेरिया केरु आहे, कार्ल मार्क्स केरु आहे, दुनिया जा इनकलाब छा आहिनि। मतिलबु दे डोंट नो कि सदाम हुसैन ऐं उनजो मामिलो छा आहे। त उन सिचुएशन मां निकिरी जॾहिं हाणे आया आहियूं त पोइ उनखे समाज जी सोशलॉजी जी लैंग्वेज में हिकिड़ो चवंदा आहिनि डिसऑर्गनाइज़ सोसाइटी, ऐं पोइ उन में समाजी बीमारियूं जेके सोशल डिज़ीज़ पैदा थी वञनि। पर इन सॼी सिचुएशन में जीअं साईं ॻाल्हि कई त वकील खोड़ आहिनि, हाणे बि वकील आहिनि। तव्हां उन्हनि सां वियो त दे डोंट फील लाइक के दे आर दी इन अ प्रोफेशन ऑफ लॉर्ड्स। ऐं कुझु अहिड़ा आहिनि, तव्हां उन्हनि सां वियो तव्हांखे लॻंदो त चीफ मिनिस्टर बि न थियणु घुरिजे, वकील थियणु घुरिजे। मतिलबु उहो डिपेंड करे थो। मतिलबु खोड़ अहिड़ा डॉक्टर्स आहिनि जेके MBBS BDS करे, तव्हां उन सां वियो तव्हांखे लॻंदो त कमाल जे प्रोफेशन में। त माना सभु शयुनि जो जेको कंक्लूजन आहे न, उहो पंहिंजी ज़ात ते आहे। जीअं तव्हां चयो, साईं चयो, त जेतिरो माण्हू पंहिंजो पाण ते इन्वेस्ट करे, ऐं उहो सिर्फ़ु फाइनेंशियली इन्वेस्ट न हूंदो आहे, हिकिड़ो रूहानी इन्वेस्ट हूंदो आहे, इंटेलेक्चुअल लेवल जो इन्वेस्ट हूंदो आहे। छाकाणि जो हिन वक़्तु करप्शन, लिक्विड करप्शन घटि थी थिए, जेका पैसनि वारी करप्शन एॾी न आहे। इंटेलेक्चुअल क़िस्म जी करप्शन तमामु घणी आहे। ऐं उहा इंटेलेक्चुअल क़िस्म जी करप्शन जेका आहे उहा शायदि असां अंडरस्टैंड बि नथा करे सघूं। अगरि साईं वेठो आहे, मां अचण सां साईं खे
नज़रअंदाज करे छॾियां, इट इज़ आल्सो द इंटेलेक्चुअल करप्शन। अगरि मां अची करे कंहिंखे हिरास कयां, सिर्फ़ु ज़ूमानी जुमिलो चई छॾियां जेको कंहिंखे बि को बादर न थिए, पर इट इज़ आल्सो द करप्शन, जंहिंखे इंटेलेक्चुअल क़िस्म जी करप्शन चइबो आहे। त थिंग्स आर वेरी ईज़ी ऐं चवंदा आहिनि मैदान मिलो। अच्छा, हिकु शइ जेका मां तव्हां ॿिन्ही खां पुछणु चाहियां थी, बिकॉज़ जेके स्टूडेंट्स या तव्हां सां गॾु जुड़ियल आहिनि या जेके माण्हू तव्हां सां गॾु जुड़ियल आहिनि, हिकु शइ जेका ॾाढी कॉमनली ॾिठी वई आहे, हिकु प्रैक्टिस आहे असां वटि शुरू खां रही आहे, असां वटि हिकु दौरु ईंदो आहे हर शइ जो। हिकु दौरु आयो जी डॉक्टर्स आहिनि, डॉक्टर्स ॾाढी सुठी पोजीशन खणनि पिया, सभु डॉक्टर्स थींदा। हिकु दौरु आयो त हुनजी इंजीनियर्स आहिनि, इंजीनियर सुठी पोजीशन खणनि पिया जी सभु इंजीनियर थींदा। अॼु IT जो दौरु आहे। हिकु दौरु आयो त जी सभिनी खे वकील थियणो आहे। इन प्रैक्टिस खे तव्हां छा था ॾिसो, छा सम्झो था, मतिलबु त छा ज़हन में हूंदो आहे असांजे? बिकॉज़ जॾहिं बि कंहिं शइ जी खोट असांखे नज़र ईंदी आहे या हिकु जेका का बि वायरल शइ हूंदी आहे, हर माण्हू उहो ई करणु स्टार्ट करे छॾंदो आहे, त मूंखे लॻे थो असां वटि जेके करियर अपॉर्चुनिटीज़ आहिनि न, उहे बि ईअं ई आहिनि, उन्हनि बेसिस ते आहिनि, त असांखे का शइ नज़र थी अचे असां उहो ई करणु शुरू था थी वञूं। बिल्कुलु, तव्हां तमामु सुठी ॻाल्हि कई ऐं मां एग्री आहियां तव्हांजी ॻाल्हि मां। बिल्कुलु, असांजी हिकिड़ी जेकी माशरे जी हिकिड़ी सोच थिंकिंग, उन में इहो आहे त असां जॾहिं मतिलबु मां ॾिठो आहे त तक़रीबन जेके बि गर्ल्स हूंदियूं आहिनि, न्याणियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि खे उन्हनि जो पीउ मां इहो ई चवंदो आहे डॉक्टर थियो। मतिलबु अलाए छा आहे डॉक्टर्स में, मतिलबु तव्हां ॾिसो डॉक्टर्स जी, मां न सम्झंदो आहियां त डॉक्टर थियण खां पोइ तव्हां 5 साल पंहिंजी ज़िंदगीअ जा एतिरा गोल्डन डेज़, ऐं उहे अहिड़ा ॾींहं हूंदा आहिनि, उन्हनि ॾींहंनि में तव्हां मतिलबु उहे ॾींहं वरी वापसि न अची सघंदा आहिनि। ऐं मतिलबु ज़िंदगी अहिड़ी शइ आहे जीअं मतिलबु वेंदी आहे उअं ई उहा कॾहिं उन्हनि ॾींहंनि में वरी वापसि न ईंदी आहे। त असांजी सोच इहा हूंदी आहे 5 साल डॉक्टर थियण खां पोइ ठीकु आहे। हिन महिल जेको डॉक्टर आहे, मां उनखे ईअं सम्झंदो आहियां त जे मैट्रिक या इंटर पढ़ियल ॿार ऐं ग्रेजुएशन अलॻि आहे, फ़र्क़ु आहे। ग्रेजुएशन वारो जेको हूंदो त हुनजी लेवल पंहिंजी हूंदी, इंटरमीडिएट वारे जी लेवल पंहिंजी हूंदी। त MBBS करणु या BDS खां इहो मतिलबु इंटर लेवल आहे। FCPS न आहे थियल, तव्हां कंहिं प्राइवेट हॉस्पिटल में वञो, तव्हांखे तव्हांजी सैलरी जेकी आहे 1+ समथिंग मिलंदी। 1+ त तव्हांजो मतिलबु अराउंड ख़र्चो थी वेंदो नी, तव्हां ट्रांसपोर्ट, अचणु वञणु या रहाइश आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर कंहिंखे पंहिंजो घर त न आहे। ठीकु आहे। ऐं कराची अहिड़ो शहर आहे, हिन में पाणी पंहिंजो वठिणो आहे, पैसनि सां वठिणो आहे, मतिलबु पीअण वारो। त मां इहो चवणु चाहींदुमि त ॿियूं जेके फील्ड्स आहिनि, जीअं ॾिसो साईं लॉयर ते वकील ते खोड़ आहिनि, डिज़ाइनिंग आहे, BBA आहे। तव्हां मतिलबु पंहिंजी नियाणियुनि खे मतिलबु इहो आहे त उहो पंहिंजी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन्हनि जी सोच में हिकिड़ो जेको डॉक्टर खे असां घर में जेके ॻाल्हियूं कंदा आहियूं, उन मां इहो थींदो आहे, माण्हू इंस्पायर इन मां थींदो आहे त ठीकु आहे, हिते वेही करे न मैडम वेठी आहे हिते, मतिलबु बहितरीनु वेठी आहे, अलाए केतिरो कमाईंदी हूंदी, छा आहे इन जी केतिरी पे आहे। ऐं मां बि पंहिंजी भेण खे, अदीअ खे या कंहिंखे इन जाइ ते हिते अचणु चाहियां, पर न, ईअं न आहे। उन्हनि खे सम्झायो वञे, ॿुधायो वञे, ऐं मतिलबु खोले करे जॾहिं ॻाल्हि जो ॾिसो न तव्हां, ॻाल्हि ईअं थींदी आहे त कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके दिलनि में रहिजी वेंदियूं आहिनि। मां चवंदो आहियां, नंढा भाइर हुजनि, वॾा भाइर हुजनि, बाबा हुजे, वेही करे तव्हां फ्रेंडली हिकु ॿिए खां पुछो, ठीकु आहे बाबा छा ते नाराज़ आहे, ॻाल्हि मुंहिंजी कहिड़ी ॻाल्हि नथी वणे, त कम्युनिकेशन जेकी असांजी आहे उहा बहितरीनु हुजणु खपे। जॾहिं उहा ॻाल्हि क्लियर थींदी, जॾहिं असां घर में ॿुधाईंदासीं न बाबा डॉक्टर थियण खां पोइ वरी अञा ज़िंदगी आहे नी, वरी 4 साल ॿिया पढ़णा आहिनि, FCPS करणी आहे, वरी सेकेंड FCPS करणी पवणी, स्पेशलाइज़ करणी आहे, उन खां बाद में तव्हांखे काॾे वञिणो आहे, कुझु करिणो आहे, ऐं उन्हनि जी केतिरी तनख़्वाह आहे, छा आहे, या उहो छा आहे, ख़िदमत ख़ल्क़ लाइ आहिनि, त उनजो कमु कहिड़ो आहे, त पंहिंजे औलाद खे उहो सम्झायो, सिर्फ़ु इहो न सम्झायो इन्हनि शयुनि खे। जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ हलूं था, वापसि अची कुझु सोशल इशूज़ जे बारे में बि इंशाल्लाह ॻाल्हाइणो आहे। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन ब्रेक खां पोइ।
जी वेलकम बैक। अच्छा जी, काफ़ी सारियूं ज़िंदगी में अहिड़ियूं शयूं थींदियूं आहिनि जिन जे बारे में ॻाल्हाइण ते दिलि त चवंदी आहे पर दिलि अफ़सुरदा बि हूंदी आहे। सिंध जा काफ़ी खोड़ सारा अहिड़ा नाला जेके थी गुज़रिया आहिनि जिन पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे माण्हुनि जे लाइ खोड़ कुझु कयो आहे, कॾहिं लफ़्ज़नि जे थ्रू त कॾहिं शाइरी जे थ्रू त कॾहिं के ॿिए सिंफ़ में, पर माण्हुनि जे लाइ खोड़ सारियूं क़ुर्बानियूं बि ॾिनियूं आहिनि, माण्हुनि जे लाइ खोड़ सारो कमु बि कयो आहे, माण्हुनि जे दिलनि में उन्हनि जो नालो बि आहे। जी हाँ, मां ॻाल्हि करे रही आहियां आकाश अंसारी साहब जी। हिकु वॾो नालो, शाइरी जी दुनिया में हिकु वॾी शख़्सियत, उहे ताईं मां बख़ूबी सुञाणियूं था त गुज़िरियल ॾींहंनि में हिन फ़ानी दुनिया मां अलविदा चई हलिया विया आहिनि। शायदि उहे पाण हलिया विया, पर उन्हनि जा जेके लफ़्ज़ आहिनि उहे सदाईं जियारा रहंदा, उहे सदाईं माण्हुनि जे दिलनि में हूंदा ऐं सदाईं माण्हुनि जे दिलनि में, माण्हुनि जे ज़हननि में गूंजंदा रहंदा। ऐं आई गेस जॾहिं बि असां इंशाअल्लाह सोशल इशूज़ जी तरफ़ बि अचूं पिया प्रोग्राम में, पर जॾहिं बि तव्हां सोसाइटी जे चेंज जे बारे में ॻाल्हाईंदा आहियो, सोशल जस्टिस जे बारे में ॻाल्हाईंदा आहियो, डिफरेंट शयुनि जे बारे में ॻाल्हाईंदा आहियो, आई गेस शायदि असांखे नज़र ईंदो आहे त शायदि डंडे जे ज़ोर ते असां कुझु कराए वञूं, पर सही तरीक़ो तव्हांजे सोशल प्लेटफॉर्म्स खे सोशली सही तरीक़ो उनखे दुरुस्त करण जो कलम बि आहे। ऐं जेके असांजा शाइर ऐं अदीब इहा रिस्पॉन्सिबिलिटी बख़ूबी निभाए रहिया आहिनि। आकाश अंसारी साहिबु उन्हनि मां हिकु नालो हो। नंढड़ो सो चाहियां थी पंहिंजे प्रोग्राम जो हिकु हिसो उन्हनि खे अर्पियां ऐं हाशिम भाई जे आवाज़ जे थ्रू उन्हनि जे यादि में हिकु गानो, हिकु कलाम जेको उन्हनि जो लिखियलु आहे उहो असां शामिलु कयूं पंहिंजे प्रोग्राम में। हाशिम भाई। जंहिं वक्त ही जोगी जाग्या हिंद भूह सजे जा भाग्या, पोए सूर न रहंदा साग्या, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। जंहिं वक्त ही जोगी जाग्या हिन बूह सॼे जा भाग्या, पोइ सूर न रहंदा साग्या, पोइ सूर न रहंदा साग्या, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। जंहिं वक्त ही जोगी जाग्या हिन बूह सॼे जा भाग्या, पोइ सूर न रहंदा साग्या, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। मुंहिंजा मस्त मलक ही माण्हू डूंगर खां बि ॾाढा, मुंहिंजा मस्त मलक ही माण्हू, मुंहिंजा मस्त मलक ही माण्हू डूंगर खां बि ॾाढा, नीर नई का चीज़ न आहे नकी कड़ोले कंठा, तस्बीह पाए कुल्हनि ते ईंदा, तस्बीह पाए कुल्हनि ते ईंदा, अजरक जी ही कोठ कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर। जंहिं वक्त ही जोगी जाग्या हिन बूह सॼे जा भाग्या, कोई सूर न रहंदा साग्या, कोई सूर न रहंदा साग्या, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर, कंदा सब मस्त कलंदर, दमादम मस्त कलंदर।
बेरागन जी बूह मथे का भाई भले पई भड़के हो बेरागन जी बूह मथे का भाई भले पई भड़के हिन नगरी सानी है असा जो नगरी ना हिन दड़की फरमत जी सुन्नत पारण लाए फरमत जी सुन्नत पारण लाए मारू ईदा सब मुर्की कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सब मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर तू आकाश अयाणू आई दर दर ते तो धाई तू आकाश अयाणू आई तू आकाश अयाणू आई दर दर ते तो दाई छो न अञा ताई तू पंहिंजी बाहुन में भर पाई नेठ पुॼाणी थींदी आहे नेठ पुॼाणी थीणी आहे सूरन जी ओ साईं कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर जंहिं वक़्त ही जोगी जाॻिया हिन बूह सॼे जा भाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर दमादम मस्त कलंदर कंदा सभु मस्त कलंदर ज़बरदस्त 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 अहिड़ा खोड़ ई कलाम आहिनि अहिड़ा खोड़ ई गाना आहिनि जेके आकाश अंसारी साहिब जे लफ़्ज़नि में लिखियल आहिनि ऐं ज़ाहिर आहे हिकु नेचुरल प्रोसेस आहे त तव्हांखे जंहिंखे अचिणो आहे उनखे वञिणो आहे हर इंसान जो हिकु वक़्तु मुक़ररु आहे पर इहे जेके लफ़्ज़ आहिनि इहे सदाईं जीअरा रहंदा हर दौर में नए अंदाज़ में इहे ईंदा रहंदा जेके हींअर ताईं तव्हां ॾिसी रहिया आहियो आईंदा बि ईअं ई नयनि अंदाज़नि में शायदि अंदाज़ मटिजी वञनि पर लफ़्ज़ उन्हनि जा हमेशह जीअरा रहंदा ऐं उन्हनि लफ़्ज़नि में आकाश अंसारी साहिब जी जेका ख़ुशबू आहे उहा हमेशह ईअं जीअरी रहंदी तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं नवाज़ साहिब थोरो सो मां पंहिंजे बिकॉज़ आकाश अंसारी साहिब हिकु अहिड़ा राइटर हुआ जेके पंहिंजे लफ़्ज़नि जे थ्रू सोशल जस्टिस जे बारे में या सोशल इशूज़ जे बारे में ॻाल्हाईंदा हुआ तव्हां जी तरफ़ अचणु चाहींदमि ऐं मां थोरो सो इन्हनि इशूज़ खे लॉ सां गॾु कनेक्ट करणु थी चाहियां अहिड़ा कहिड़ा हिन वक़्तु जा पाकिस्तान में तव्हां सोशल इशूज़ ॾिसो था जंहिंमें असां अगरि लॉ जी इन्फोर्समेंट हुजे त असां उन्हनि खे रिज़ॉल्व करे सघूं था उन्हनि खे सॉल्व करे सघूं था उस्ताद बुखारी जी हिकिड़ी शाइरी आहे मूंखे ॾाढी वणंदी आहे कि जीअं जंहिंखे चयमि झिड़क तंहिंखां मिलियमि चोट ॾाढी रसियमि पर कयुमि दरगुज़र हुन में हिकिड़ी लाइन आहे कि जान जिन लाइ ॾिनमि से न कांधी थियमि ईअं ई आहे जान जिन लाइ ॾिनमि से न कांधी थियमि चोट ॾाढी रसियमि पर कयुमि दरगुज़र आकाश अंसारी जो जेको कल्ह दर्दनाक वाक़ियो आहे न टियों ॾींहुं वारो उहो बि इन शइ जो लेसन ॾिए थो त जिन लाइ मुआसी सिंधी में हिकिड़ी चवणी आहे से कांधी बि कोन थिया जंहिं पुट खे उन पालियो ऐं जंहिं पुट खे उन घर में प्यार वांगुरु रखियो हालांकि उनजो एक्चुअल त पुट न हुयो ऐं उहो ई उनजो कातिल निकितो ऐं अञा लेट द इन्वेस्टिगेशन शुड बि डन की उनजे ड्राइवर जी स्टेटमेंट बि अची वई आहे त उनखे मारण खां पोइ वरी बाहि ॾिनी वई आहे ऐं साड़ियो वियो आहे उनखां पोइ वॾो अलमनाक हादसो आहे आकाश अंसारी साहिब जो पर मां कुझु ॾींहं पहिरियां मुंहिंजे घर में जीअं हर हिक जे घर में सामान गॾु थी वेंदो आहे पोइ वरी उनखे छांटी करे ऐं ॿाहिरि कढिबो आहे त उन दौरान मुंहिंजे घर में बि ईअं ई सामान तमामु घणो गॾु थी वियो ऐं पोइ उनखे मुंहिंजी वालदा मुंहिंजी पूरी फैमिली उनखे मुंहिंजी वाइफ ऐं उन्हनि सभिनी सामान खे कढण जे लाइ हिकिड़े हंधि रखियो उन रखण जे दौरान मां ऑफिस लाइ वियुसि पियो त मुंहिंजी हिकिड़ी नज़र पई उते किताबु हिकिड़ो पियल हुयो कुंड ते छाकाणि जो बुक्स ऐं जेके मिलिया त उहे वरी अलॻि करे रखिया त उहो किताबु हुयो अली हसन चांडियो साहिब जो हुनजी कोई सियासत ते ऐं छा ते हुयो मुंहिंजी जॾहिं हुन ते नज़र पई त मुंहिंजे दिलि में हिकिड़ो ख़्यालु आयो की माण्हू त मरी वेंदो माण्हू अॼु आहे सुभाणे न हूंदो पर जेको लिटरेचर आहे न उहो तव्हांजो रहे थो ऐं उहो अली हसन चांडियो साहिब खे फोत थिए कोई 5-8 साल थी विया आहिनि अञा मथे हिकिड़ो वॾो सियासत जो नालो हुयो पर अॼु हुनजो किताबु छाकाणि जो मूंखे हुन गिफ्ट कयो हुन दौर में ऐं उहो किताबु अॼु पियल हुयो उहो घर में उहो मां खणी वरितो ॾिसी वरितो यादि अची वियो अली हसन चांडियो साहिबु
अलाह पाक उनजी मग़फ़िरत फ़रमाए। आमीन। अहिड़े नमूने आकाश अंसारी साहिब जूं एतिरियूं शाइरियूं आहिनि जो, पर ॻाल्हि इहा आहे त असां बहसियत क़ौम क़बर परस्त आहियूं, ऐं उन वक़्तु जॾहिं ज़िंदा माण्हू आहे त उनखे ट्रिब्यूट कोन था ॾियूं, ऐं उनखां पोइ असां उन ते कयूं था। त तव्हां चयो न जेको सोशल इशूज़, हिन वक़्तु वॾे में वॾो इशू जेको आहे न उहो फैमिलीज़ डिसऑर्गनाइज़ थियनि पियूं, जेके ख़ानदान आहिनि उहे तबाह थियनि पिया। ऑफ द रिकॉर्ड बि साईं सां डिस्कस थियो त इहे जेके ख़ानदान आहिनि उहे तबाह थियनि पिया, उहे वैल्यूज़ असांजूं तबाह थियनि पियूं, ऐं इन वैल्यूज़ तबाह थियण जो हिकिड़ो ई जेको आहे न उहो मुंहिंजी नज़र में जेको रीज़न आहे न, उहो असां जेका असांखे मज़हब बि चवे थो ऐं असांखे डायरेक्शन्स बि आहिनि कि असां मतिलबु मुनासिब मुफ़ासिलो नथा रखूं, या त कंहिं रिलेटिव सां एतिरो वेझो थी था वञूं जो चवंदा त मंझंदि जी मानी बि हुन खां सवाइ न खाईंदासीं, वरी कुझु ॾींहंनि खां पोइ इहा हालत थी वञे जो असां हुनजो मुंहुं ॾिसण लाइ तयारु न आहियूं। जेकॾहिं उहो मंझंदि जी मानी खे कटे करे हफ़्ते ते रखे छॾियूं या 2 हफ़्तनि खां पोइ रखे छॾियूं त शायदि इहा पूरी ज़िंदगी हले। त माना असां एतिरो त या त क्लोज़ बडी थी था वञूं, आज के दुश्मन कल के दोस्त और कल के दोस्त आज के दुश्मन, वरी या त असां फ़ासिलो था। उन जे नतीजे में छा थो थिए, उन जे नतीजे में ईअं दर्दनाक वाक़िया थियनि था कि पंहिंजो ई निगो पुटु तव्हांखे मारे थो। इन ते क़ुर पाक में असांखे शरीयत में डायरेक्शन्स आहिनि कि तव्हांखे एक्चुअल जेको पुट ऐं उन में फ़र्क़ु रखिणो आहे, ऐं उन में उहो मुहर्रम ऐं ग़ैर मुहर्रम वारो जेको सूरह निसा में असांखे 23 नंबर आयत में डायरेक्शन्स आहिनि, उनजो ख़्यालु रखिणो आहे। त माना सोशल समाजी जेके इशूज़ आहिनि न, तव्हांजी तरक़ी जो दारोमदार तव्हांजे घर सां आहे, तव्हांजी तनज़ली जो दारोमदार बि तव्हांजे घर सां आहे, जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे सम्झ में अचे। ऐं तव्हांजी ख़िदमत में हिकिड़ी अर्ज़ु रखणु चाहींदुसि त जेकॾहिं तव्हां स्टेटिक्स ॾिसंदा, मां पोएं साल जा बि पूरा स्टेटिक्स पढ़िया, अगरि लोअर कोर्ट में 50,000 केस फाइल थियनि था त 25,000 फैमिली केसिस आहिनि, बाक़ी 25,000 जेके आहिनि उहे आम इशूज़ आहिनि, ऐं उन 25,000 जेके बक़ाया आहिनि उन में बि प्रॉपर्टी जो इशूज़ तमामु घणा आहिनि, उहे बि तव्हांजा कनेक्ट थियनि था फैमिली सां। सो फैमिली असांजो मदर इंस्टीट्यूशन जंहिंखे चइबो आहे सोशल इंस्टीट्यूशन्स में, ऐं उहो जेको उहो डिसऑर्गनाइज़ थींदो पियो वञे, ऐं उन ते कमु करण जी ज़रूरत आहे। छाकाणि जो तमामु राइट्स जेके आहिनि उहे एक्सप्रेस्ड आहिनि कि वाइफ जा छा हक़ आहिनि, हस्बैंड जा छा आहिनि, ॿारनि जा छा आहिनि, वालदेन जा छा आहिनि, डोमेस्टिक वायलेंस छा आहे, फैमिली लॉस छा था इंसिस्ट कनि, कंजुगल राइट्स छा आहिनि, मेंटेनेंस छा आहे, गार्जियनशिप ॿार कंहिं वटि रहंदो कीअं रहंदो उहो छा आहे। त कानून तमामु सुठा मौजूदु आहिनि, ऐं कानून शरीयत ऐं क़ुर जी रोशनी में ठहियल आहिनि, ऐं उहे इम्प्लीमेंट थियण जी ज़रूरत आहे। पर उन सां गॾोगॾु असांखे सभिनी खे पंहिंजी फैमिली इंस्टीट्यूशन्स ते ध्यानु ॾियणो। सही। अच्छा, इन सां गॾोगॾु जिते फैमिलीज़ जी ॻाल्हि थिए थी उते मां थोरो सो स्टूडेंट्स खे बि इन टॉपिक में मां कनेक्ट करणु चाहियां थी, थोरो सो स्टूडेंट्स जे तरफ़ां बि मां तव्हांजी नज़र उन्हनि इशूज़ ते विझणु चाहियां थी। असां चवंदा आहिनि एजुकेशन, ज़ाहिरा तव्हां ॿई लॉ सां तालुक़ु रखो था, इहो हिकु बेसिक राइट आहे जेको हर माण्हू खे मिलणु खपे, जेको पाकिस्तान जी ज़मीन ते पैदा थिए पियो, जेको पाकिस्तानी आहे, इहो असां सभई ॼाणूं था। पर उन खां पोइ बि उन तरह सां असां एजुकेशन पंहिंजे उन्हनि ॿारनि खे ॾेई न पिया सघूं। ठीकु आहे, शहरी माहौल ॾाढो चेंज थी वियो आहे, असांजी हमेशह जॾहिं बि बहस थींदी आहे कंहिं बि एजुकेशन सां चवंदा आहिनि त शहरनि में एतिरो कुझु थी वियो आहे, तव्हां ॾिसी रहिया ईअं। बट फ़िक्र मूंखे उन आम ॿार जी आहे, उन मज़लूम ॿार जी आहे जेको ॻोठाणी ज़मीन ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो, नंढनि शहरनि में कॾहिं होटलनि ते त कॾहिं दुकानुनि ते 10 रुपयनि जे या 20 रुपयनि जे एवज़ पंहिंजो ॾींहुं सर्व करे थो। छा असां पंहिंजे ॿारनि खे, ठीकु आहे जेको थी वियो सो थी वियो, जेको असां सभई ॼाणूं था, पर छा फ्यूचर में असांखे नज़र अचे थो त असां पंहिंजे उन ॿार खे उथारे सघंदासीं, उन ॿार खे उनजो उहो राइट ॾेई सघंदासीं? मेन जेको रीज़न आहे उहो आहे असांजी जेकी मतिलबु माण्हुनि जो जेके हिकिड़ो मजबूरियूं आहिनि, तव्हां लोअर लेवल सां जेके मिडिल क्लास सां माण्हू तालुक़ु रखनि था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जा एतिरा एक्सपेंसिव आहिनि जो मतिलबु उहो घरु हलाए कोन था सघनि त उहो तालीम काॾों ॾियनि। ऐं तालीम जो मयार अहिड़ो आहे त तव्हां ॾिसो फस्ट ईयर जी फ़ीस रखियल आहे, मैट्रिक जी फ़ीस रखियल आहे, एनरोलमेंट फ़ीस रखियल आहे, चंद पैसा ई आहिनि, पर उन्हनि जूं अहिड़ियूं हिकिड़ियूं रिक्वायरमेंट्स रखियल आहिनि त तव्हां 4 पिक्चर ॾियो, फलां जेको बि आहे त उहो केरु नथो करे सघे। ऐं मतिलबु तव्हां कंहिं बि इदारे में हलिया वञो,
उन इदारे में तव्हां ॾिसो त जान पहचान आहे त तव्हांजो कमु थिए थो, केरु बि हुजे। मां सिर्फ़ु इहो न चवंदुमि त मतिलबु इहो आहे जंहिंजी जान पहचान हूंदी उनजो NIC पहिरियों ठही वेंदो। तव्हां ठीकु आहे पासपोर्ट ऑफिस हलिया वञो, उते पहिरियों ई माण्हू वेठा आहिनि, या त उहो गार्ड वग़ैरह जेके ॿाहिरि हूंदा आहिनि, पासपोर्ट ठहिराइणो आहे या ॿाहिरों ई तव्हां हलिया वेंदो त उते तव्हांखे 5 माण्हू 8 मिली वेंदा ऐं तव्हांखे अंदरि वठी हलंदा, वॾो प्रोटोकॉल ॾींदा। ऐं जंहिं वटि पैसो हूंदो उहो त चवंदो नी असांजो ठीकु आहे, लाइन में बीहण खां बहितर आहे 5,000 रुपया ॾिना, इज़त थी, चांहि प्यारी हुन। अगरि मां चवंदो आहियां किथे तव्हांखे 1000 रुपए में कुर्सी मिले नी त बहितर आहे तव्हां 1000 रुपया ॾेई कुर्सी वठो। पोइ गार्ड वारी कुर्सी विहारे हाली फ़िलहाल इहा इज़त आहे, 1000 रुपए जी वैल्यू न। मतिलबु इहा आहे त मूं वटि पैसे जी अहमियत न आहे, मूं वटि पैसो आहे, मुंहिंजे लाइ 1000 रुपयो कुझु नथो रखे अहमियत, ठीकु आहे। कंहिंजे लाइ उहो 1000 रुपया वॾी अहमियत थो रखे। त इन जे करे ई एजुकेशन असांजी जेके आहे, मां इहो चवणु चाहींदुमि त एजुकेशन सेक्रेटरी साहिब खे या जेके असांजा डायरेक्टर्स आहिनि एजुकेशन सां, DOs आहिनि, उन्हनि खे इहो TOs आहिनि, हर हिकु तमामु बहितरीनु हिकिड़ी चेन ठहियल आहे। अगरि जे उहो सुठे नमूने सां DOs, TOs, तालका एजुकेशन ऑफिसर्स रखियल आहिनि, सुपरवाइज़र रखियल आहिनि, बायोमेट्रिक ऑफिसर रखियल आहिनि, उहो अगरि सही नमूने सां पंहिंजो कमु कनि ऐं माना बहितर आहे। हिकु माण्हू पाण इहो सोचे त मां वधीक न, मां इहो सोचियो त हिते कराची आयो आहियां त मां 5 माण्हू वठी आहियां, अल्हम्दुलिल्लाह मां 5 माण्हू वठी आयो आहियां हिते कराची में, उन्हनि खे लॻारायो आहे, कंहिंखे किथे आणियो आहे। मां इहो चयो आहे त हर सिंधी जंहिंखे बि इहो थियणु खपे, त मां इहो चवंदुमि त जेके बि असां माण्हू आहियूं उहे हिकिड़ो ॿार पोइ ॿाहिरियों न, सोट मासा जो पुटु, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर हिकु जाइ ते ईअं आहिनि त कंहिंजी पुफी आहे, कंहिंजी विडो आहे, पुफी, मतिलबु खोड़ अहिड़ा मसइला मसाइल, उनजे पुट खे वठो, ॿिए खे न वठो तव्हां। उनजी एजुकेशन जा जेके ख़र्चा आहिनि, अख़राजात आहिनि, उहे तव्हां पाण ते, त उन खां पोइ इहा बहितर थी सघे थी। बाक़ी त इहो आहे त हर हिकु माण्हू जेको चांहि कोन थो पी सघे, मानी कोन थो 2 टाइम जी सही खाई सघे, त उहो काॾे स्कूल मोकिलींदो? उहो चवंदो त हीअ कंहिं जाइ ते लॻल हुजे, कंहिं होटल ते लॻल हुजे। अॼुकल्ह वरी ऐं ॿी ॻाल्हि आहे त असां वटि ला आहे ई कोन उन्हनि ते, मतिलबु इहो आहे त को अहिड़ो कानून ॾिठो वञे, जेके माण्हू आहिनि त उन्हनि खे होटलनि ते, ज़ाहिरी ॻाल्हि आहे अर्ली चाइल्ड मैरिज थिए थी, तव्हां ॾिसो फॉलो नथा कयो नी। ॾिसो नंढी उमिरि में ॿारनि जूं शादियूं, मतिलबु इहो आहे त उन खां पोइ हिकु न्याणीअ जी अगरि नंढी उमिरि में शादी थी वञे थी, उहो माना अञा पंहिंजे बचपन में उनखे ख़बर ई कोन्हे। खोड़ फेस्टुला जा पेशेंट आहिनि हिते। असां डॉक्टर शेरशाह आहे, गाइनी जो डॉक्टर आहे, तव्हां ॿुधो हूंदो डॉक्टर शेरशाह, हुनजी हॉस्पिटल आहे क़ाइदाबाद में, हिते ई खुईगोट में। त फेस्टुला पेशेंट ते कमु कंदो आहे। या तव्हां ॾिसो हिकिड़ी औरत आहे, अगरि उहो डिलीवरी दौरान फौत थी वञे त औरत जा एतिरा राइट्स आहिनि, जीअं उन्हनि ते ॻाल्हायो वञे त इलाही टाइम लॻी वेंदो। त उहो हिकिड़ी औरत अगरि मरे थी त हिकिड़ो ख़ानदान तबाह थी थो वञे। अगरि उनजो मुड़ुसु आहे उहो काॾे हलियो वञे थो, उनजो मेंटल इशू अची था वञनि, ज़हनी तौर उहो सेट न आहे, उनजा ॿार काॾे वञनि, ॿी शादी थिए नथी। त असांखे सभ खां पहिरियों जेको आहे, मां इहो चवणु चाहींदुमि त ठीकु आहे, औरत जी सिहत बाबति असांखे सोचणु खपे त उनजी हेल्थ बाबति त छा आहे। ठीकु आहे, जे अगरि उनजा जेके मतिलबु पंहिंजो ज़हन जेको आहे उहो सॼो औरत ते हुजे त हिकिड़ो ख़ानदान बचाइणो आहे त औरत खे बचाइणो, उनजा हक़ ॾियणा। उहे त वाकई में विमेन राइट्स ते खोड़ सारियूं तंज़ीमूं आहिनि जेके कमु बि करे रहियूं आहिनि, गवर्नमेंट डिफरेंट जॻहियुनि ते कमु करे रही आहे। अच्छा, हिकु शइ इन ई ॻाल्हि सां थोरो सो मां कनेक्ट करणु चाहियां थी, इन शइ खे ऐं लॉ खे बि हिते इन्वॉल्व करणु चाहियां थी। तव्हां चयो असां वटि फॉर एग्ज़ाम्पल 50 केसिस आहिनि, 25 फैमिली जा आहिनि, 25,000 कुझु ॿिया आहिनि। उन्हनि 25,000 में घणा अहिड़ा केसिस आहिनि जिन माण्हुनि पंहिंजे इलाइक़े जे लाइ कंप्लेन कयूं आहिनि या को केस कयो आहे त हिन जो फलां स्कूल जेको आहे या फलां जॻह जेका आहे उहा सही कमु न पई करे? घणा एतिरा केसिस हूंदा? तव्हां ॼण गुफ़्तगू पिया मूंखे आकाश अंसारी साहिबु हिकिड़ो शेर ज़हन में अची वियो। चए थो त असांजो जॾहिं खून ख़ुशबू थी ईंदो त वेड़ा वतन जा बि वासे छॾींदो, जॾहिं ॿारड़ी कंहिं कई ॿोली बाती त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल धाती, असांजे मुआसी सफ़र में हो साथी। वॾो हिकिड़ो मशहूरु हिन जो शेर जेको वायरल बि वियो। इनखे चइबो आहे पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन। जेका तव्हां ॻाल्हि कई, सभ खां वधीक तव्हां हैरान थींदव त पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन इंडिया में थिए थी ऐं उनखे एप्रिशिएट कयो थो वञे। रिसेंटली असां पंहिंजो कंट्रीब्यूशन अदा कयो
पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जे तहत MD-CAT जेके मेडिकल कॉलेजिस में हिकिड़ी करप्शन थी, सरेआम पेपर जी ॿोली लॻी, साईं खे बहितर ॼाणीनि था मेडिकल जा आहिनि, सरेआम ॿोली लॻी। ऐं राति जो मूंखे बि फ़ोन आई त जेकॾहिं मूंखे उहो लफ़्ज़ ईंदो न आहे, उहो फ़ोन जेका आई की तेकूं घिनसां या तेकूं चाहिए, वो मूंखे उहो लफ़्ज़ न पियो अचे, पर उहो फ़ोन जेका आई की अदा तेकूं चाहिए, तेकूं मतिलबु तव्हांखे खपे त ॿुधायो पेपर। त मां हुन वक़्तु हुनखे जवाबु ॾिनो, मुंहिंजो मेकू नहीं चाहिए पर ॾिसंदासीं हिनखे। सो उन खां पोइ असां हुन पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन ते कमु कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह सिंध में 40,000 ॿार मेरिट ते हिन वक़्तु साईं हुनजी विटनेस आहिनि ऐं साईं शायदि बेनिफिशरीज़ बि आहिनि हिन में, त उहे 40,000 ॿार ॿियो दफ़ो वेठा, हिकु दफ़ो पेपर उहो कैंसिल करायोसीं लिटिगेशन जे ज़रिए, 40,000 ॿार ॿियो दफ़ो वेठा ऐं नॉट इन सिंगल पर्सन को मूंखे फ़ोन न आई आहे। तव्हांजे प्रोग्राम जे तवसुम सां बि चवंदुसि त जेकॾहिं को आहे त फ़ोन करे की का करप्शन थी आहे, को पैसा लॻा आहिनि, का ॿोली लॻी आहे त ॿुधाईं। 40,000 ॿार मेरिट ते वेठा ऐं 1 रुपयो बि करप्शन न थी, ऐं उहे अॼु मेडिकल कॉलेजिस में MBBS जे लाइ मुख़्तलिफ़ ॿार जेके आहिनि उहे फ़ोनियूं कनि था त असांजी थी वई आहे, असांजी थी वई आहे। सो ॻाल्हि इहा आहे त इहा हिनखे चइबो आहे पब्लिक इंट्रस्ट लिटिगेशन, जंहिंमें असां कमु कयूं पिया पर मुआशिरे में उहो रिस्पॉन्स कोन थो अचे ऐं उहे माण्हू जेके आहिनि उहे आॾो नथा अचनि, जेके स्टेक होल्डर्स आहिनि। जेकॾहिं ॿार इफेक्टिव्स आहिनि त उन ॿारनि खे गॾु करण में असांखे कोई 2 हफ़्ता लॻा, सिर्फ़ु उन्हनि खे मोटिवेट करण लाइ। उन खां पोइ बि तमामु घटि ॿार आया ऐं बेनिफिशरी 40,000 थिया पर 14 बि न पिया असांखे पिटिशनर मिलनि। त इहा अवेयरनेस जी कमी आहे। तव्हां ॻाल्हि कई कि चाइल्ड लेबर जी, कि तव्हां 10 रुपए में 20 रुपए में 2.5 करोड़ हिकिड़ी मां रिसर्च पढ़ी पई कि आफ्टर द पेंडेमिक्स 2019 वारो जेको पेंडेमिक्स हुयो, उन खां पोइ 2.5 करोड़ खां वधीक ॿार जेके आहिनि उहे ॿाहिरि आहिनि स्कूलनि खां। उन ते हिकिड़ी शानदार क़िस्म जी कैंपेन्स हलनि पियूं, ब्रिंग बैक टू चाइल्ड स्कूल, उन्हनि जी कैंपेन्स हलनि पियूं, पर तंहिंजे बावजूदि असांखे रिज़ल्ट साम्हूं नथी अचे। इन मामले ते यूनाइटेड नेशन जी जेका चाइल्ड लेबर ते कमु कंदड़ ऑर्गेनाइज़ेशन आहे UNCHAD, उन पंहिंजे ग्रीवेंसिस शेयर कया आहिनि। इवन सिंध हुकूमत हिकिड़ी चङी भली बजट इन रिसर्च ते लॻाई कि इन चाइल्ड लेबर केतिरा आहिनि, पर अॼु बि तव्हां ॾिसो त चाइल्ड लेबर रोज़ वधे पियो, घटि थियण जे बजाए। असां वटि मतिलबु ॿार पैदा करणु इन जे करे बि ज़रूरी सम्झा था वञनि कि तव्हां ॿार पैदा कंदा वञो त तव्हांजो ह्यूमन रिसोर्स वधंदो, माना उहा 2 ॿार 5 ॿार हूंदा त उहे वधीक कमाए ईंदा। त सिचुएशन इहा आहे। हाणे जंहिं क़ौम जी तरक़ी जो अंदाज़ो तव्हांखे लॻाइणो आहे त उन तरक़ी जो अंदाज़ो तव्हांखे ॿारनि मां लॻाइणो आहे। कल्ह मां हिकिड़ो ट्रेवल कयो पियो, मुंहिंजी मतिलबु लिटरली मूंखे हिकिड़ो रोअणु अचे पियो जॾहिं उहो माण्हू ॻाल्हि करे पियो। मां हिकिड़ी गाॾी में चढ़ियुसि हैदराबाद खां, कल्ह मां हैदराबाद वियल हुयुसि, त मां वरी मां उन खां पुछियो सभु ख़ैरियत आहे, छाकाणि जो असां वटि इहो अलमियो आहे, तव्हां जंहिं जॻह ते बि वञो असां चाहियूं था त दुनिया खे फतह कयूं, पर असांजे भरिसां जेको वेठल माण्हू आहे न, असां उनखे बि न खीकारींदा आहियूं कि असां उनखे बि ख़बर न आहे त केरु वेठो आहे, 5 कलाक गुज़ारे वेंदासीं, बाक़ी चाहियूं था दुनिया ते फतह कयूं। भई तव्हांजे भरिसां वेठल माण्हू तव्हांखे ख़बर न आहे, तव्हां पंहिंजो तारीफ़ उनखे कोन करे सघिया आहियो, उनजो तारीफ़ तव्हां न वठी सघिया आहियो। त मां जीअं वेठुसि त मां उनखे सलाम कयो ऐं उहो काफ़ी चिड़ियल नज़र अचे पियो मूंखे। त मां चयो भाई खैरियत से आप गुस्से में लग रहे हैं? कि गुस्से में क्यों ना हो, जो सफ़र इस्लामाबाद से कराची तक 16 घंटे में करना था वो 24 घंटे में नहीं हुआ। मां हिकिड़ी सुठी रेप्यूटेबल कंपनी आहे जेका मां कोशिशि कंदो आहियां उन में ट्रेवल कयां, अगरि मां ड्राइव नथो कयां पाण, त मां उनखे चयो त हीअ त सुठी कंपनी आहे, मां बिग फैन ऑफ दिस ट्रांसपोर्टेशन। त मूंखे चयईं त बिल्कुलु आहे, पर सादिकाबाद में असांखे रोके छॾियऊं, राति जो 2 बजे पहुतासीं या 1 बजे, जो आगे नहीं जाओ, आगे कच्चे के डाकू हैं। हाणे तव्हां सादिकाबाद खां रोहिड़ी ताईं जॾहिं ट्रेवल कंदा त शानदार क़िस्म जो रोड ठहियल आहे, अहिड़ो रोड ठहियल आहे जेको इंटरनेशनल लेवल जो रोड आहे। उनखे सिर्फ़ु अमन अमान जी सूरत ख़राबु हुजण जे करे केतिरो असांजो जेको सूबो आहे या असांजी जेका धरती आहे बदनाम थिए पई। छा असां सभु धाड़ियल आहियूं? छा असां सभु मतिलबु गैंगस्टर आहियूं? छा असां सभु कानून तोड़ींदड़ माण्हू आहियूं? असां लॉ अबाइडिंग सिटीज़न आहियूं। चंद माण्हू आहिनि जिन इन सिस्टम खे यरगमाल बणाए ऐं हिकिड़ो ग़लति इमेज वियो आहे। पर हाणे उहो मां उन खां पुछियो त इस गाड़ी में कितने बंदे, त उन चयो तक़रीबन 60 है।
मुंहिंजे ज़हन में अचे त ही 60 माण्हू सम्झंदा हूंदा त असां सभु दाड़ियल आहियूं। हा छाकाणि जो राति जो 1 बजे उते पहुता आहिनि सादिकाबाद ऐं सुबुह जो 6-7 बजे ताईं उते ई मौजूद हुआ। अच्छा, उन खां पोइ हुन हिकिड़ी ॻाल्हि कई, मैंने कहा फिर आप ऊपर से आए, हाईवे से आए? बोला नहीं, हाईवे से नहीं आए, अंदर से आए। मैंने कहा अच्छा अंदर से आए, तो वधीक मूंखे डपु लॻो इन करे अंदर जो हाल ॾिसंदा आया हूंदा। तो चई बिल्कुलु हम देख के आए हैं कि लोगों का क्या हाल है, किस कसम पसी में गुजार रहे हैं, कीअं ॿारनि जो हाल आहे, छा कनि था वीचारा, ना स्कूल ना कोई चीज़, तबाह हर चीज़। हक़ीक़त इहा आहे, इहा सिंध जो हिकिड़ो मतिलबु सिधो सो हिकिड़ो सच आहे। सिस्टम तबाह आहे, स्कूल तबाह आहिनि, ऐं तव्हां जिते वञो उते तव्हांखे मतिलबु लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ख़राबु लॻे थी। त मूंखे राति खां वठी करे इहो ॾाढो अफ़सोस थिए पियो त छा असां वटि एतिरा टैलेंटेड नौजवान न आहिनि, या असां वटि सिंसियर माण्हू न आहिनि। छा वजह आहे जो अॼु असां चंद धाड़ेलनि ते बि कंट्रोल नथा करे सघूं? हिकु बिरादरी निकिरे थी त उन धाड़ेलनि ते कंट्रोल कयो थी। सही। असां वटि हिकु ॿियो बि जेको मां नवाज़ साहिबु इशू ॾिठो आहे, ऐं तव्हां बि बख़ूबी उन शइ खे सुञाणींदा हूंदो, त असां वटि को बि अहिड़ो अमल थींदो आहे जेको नेगेटिव थॉट जो अमल आहे, नेगेटिव एस्पेक्ट जो अमल आहे, असां उनखे हाईलाइट बि खणो कंदा आहियूं। उहे शयूं जेके सुठियूं पियूं थियनि असां उन्हनि खे हाईलाइट कोन कंदा आहियूं। उहे असां ॿुधंदा आहियूं, हा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, ख़तमु हुते ॻाल्हि। पर जॾहिं किथे बि अगरि का अहिड़ी नेगेटिव शइ असांखे मिले थी, असांजा कैमरास बि ॿाहिरि निकिरंदा आहिनि, असांजा लफ़्ज़ बि शुरू थी वेंदा आहिनि, असांजा फ़ोन बि शुरू थी वेंदा आहिनि, जिथे वेंदा आहियूं उन ॻाल्हि जो तबसरो बि असां ज़रूरु कंदा आहियूं। आई गेस हीअ जेका नेगेटिव मेंटेलिटी आहे न, इन ते बि मूंखे लॻे थो असांखे जेको आहे उहो कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। लॉ एंड ऑर्डर जी ॻाल्हि कई, हिकु सिंपल सी ॻाल्हि जेका तव्हां मां बख़ूबी सुञाणूं था, सिग्नल तोड़ण वारा असांखे खोड़ सारा मिलंदा आहिनि। अच्छा, जॾहिं उहे माण्हू जॾहिं सिग्नल तोड़ण जी ॻाल्हि कंदा आहिनि त हिते फॉलो केरु थो करे? हालांकि उहो हिकिड़ी गाॾी निकिरंदी, 10 पोयां बि बीठी हूंदियूं, पर उहो चई निकिरंदो त फॉलो केरु थो करे? सो असां वटि इहो हिकु सीट बेल्ट न आहियूं लॻाईंदा, बिल्कुलु हिकु नॉर्मल हिकु प्रैक्टिस आहे। हालांकि इहो कानून आहे, पर इहो हिकु नॉर्मल प्रैक्टिस आहे जेके बिल्कुलु 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 ईअं ई आहे। हेलमेट यूज़ कंदा आहियूं, असां पंहिंजी लाइट्स जो ख़्यालु कंदा आहियूं, डिफरेंट शयूं। अगरि को ट्रैफिक पुलिस वारो साम्हूं अची वञे त उनखे असां कानून जो अहिड़ो सिपाही सम्झंदा आहियूं जेको 50 रुपए में छॾे ॾींदो असांखे। इहो हिकु नॉर्मल प्रैक्टिस असांखे नज़र ईंदी आहे। इन मेंटेलिटी खे कीअं चेंज कजे, उहा पॉज़िटिव अप्रोच माण्हुनि खे कीअं सेखारिजे, पॉज़िटिविटी पंहिंजे सोसाइटी में कीअं आणिजे, इन जे बारे में ॻाल्हाइण वारा आहियूं। पर जी वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कयूं था नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। जी वेलकम बैक। अच्छा जी, ब्रेक ते वञण खां पहिरीं हिकु ॻाल्हि जेका असां करण वारा हुआसीं त हिन मुआशिरे में पॉज़िटिव इम्पैक्ट कीअं आणिजे ताकी उहो असांजे डेवलपमेंट में बि असांजे कमु अचे, ऐं हिकु जेको सोशल जस्टिस जो जेको हिकु फुक़दान असांखे नज़र अचे थो हिन वक़्तु, उहो उनखे असां कवर करे सघूं। वधीक त साईं वेठो आहे ऐं साईं वारा तमामु घणा सीनियर आहिनि, वधीक ॿुधाए सघंदा। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त मां पाण खे सही कयां। ठीकु आहे, मां जॾहिं पाण ते हिकिड़ी शइ अप्लाई कंदुमि त उन खां बाद में सभु कुझु सही थी वेंदो। अगरि सिग्नल आहे, सीट बेल्ट जी ॻाल्हि अचे थी त मां हणंदो आहियां, ठीकु आहे, या मां हेलमेट मां पाईंदो आहियां, ठीकु आहे। उहो जॾहिं मां उहो कंदुमि त ख़ुदि इनशाला उमेद इहा आहे त असां दुआ करे सघूं था। बाक़ी त को मूंखे कुझु सम्झ में नथो अचे, प्यारो पाकिस्तान आहे, वधीक साईं हिन ते कुझु ॻाल्हाइनि, ऐं साईंअ खे वधीक नॉलेज आहे हिन बाबति ॿुधाए सघनि था। अच्छा, इन सां गॾोगॾु छो त तव्हांजो तालुक़ु मेडिकल फील्ड सां बि आहे, त ज़रूरु मां इन तरफ़ बि इन ई पॉज़िटिव इम्पैक्ट जो जेको रुझान आहे इन तरफ़ ज़रूरु हिन प्रोग्राम जे आख़िरी घड़ियुनि में आहियूं असां। अच्छा, हीअ जॾहिं तव्हां कंहिं बि मेडिकल फील्ड जी ॻाल्हि कयो था, तव्हांजी डेंटल फील्ड आहे, कंहिं बि फील्ड जी ॻाल्हि कयो था, जॾहिं बि तव्हां वटि ज़ाहिर तव्हां उहे माण्हू आहियो जंहिं वटि हर रोज़ु हिकु नयो माण्हू मिले थो। तव्हांजी फील्ड बि अहिड़ी आहे, तव्हांजी फील्ड बि अहिड़ी आहे, तव्हां हर रोज़ु नए माण्हुनि सां मिलियो था। इहो ई जंहिं इम्पैक्ट जी मां ॻाल्हि कई पे, इहो इम्पैक्ट उते तव्हां केतिरो ॾिसो था? जेको नेगेटिव इम्पैक्ट असांजी नेगेटिव अप्रोच आहे असां वटि, अगरि इनखे असां मेडिकल फील्ड सां असां कनेक्ट कयूं त उहो उनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो, तव्हां न चाहींदे बि कुझु नथा करे सघो। कंहिं प्राइवेट हॉस्पिटल में तव्हां एम्प्लॉय आहियो, ठीकु आहे, तव्हां एज़ अ एमओ ऑफिसर आहियो, मेडिकल ऑफिसर आहियो, ठीकु आहे। अगरि तव्हांखे उतां जे CEO जी फ़ोन अची वई, कंहिं हेड ऑफ डिपार्टमेंट जी अची वई, HOD जी,
त उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां मतिलबु माना नेगेटिव त तव्हां पाण आहियो नी, उनखे प्रोटोकॉल ॾियणो आहे, ठीकु आहे, इनखे ठीकु आहे डायरेक्ट ICU में इनखे बेड ॾियणो आहे, ठीकु आहे, उहो ॾिसूं था त नीडी बंदो आहे ऐं इनखे इलाही नीड आहे ऐं इनखे बेड जी इलाही नीड आहे ऐं इनखे ॾिनी वञे, तव्हां कहिड़ी बि हॉस्पिटल में हली वञो, मतिलबु हिकिड़ो कॉल वारो कमु, फ़ोन वारो ऐं मतिलबु जेको फेवर वारो केयर ऑफ अचण वारो, इहो मतिलबु उन में तव्हां चाहींदे बि कुझु नथा करे सघो नी। सही, ऐं केॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे त असां ट्रैफिक जो या सिग्नल्स जो इहो त असां मिसाल ॾिनो ई पिए, पर इहे जेके असांजूं नाज़ुक फील्ड्स आहिनि जंहिंमें मेडिकल हिकु आहे, उन्हनि फील्ड्स में बि असां वटि इहे प्रैक्टिसिस आहिनि बिल्कुलु आहिनि। इहो त मतिलबु हिकु वॾो हिकु तव्हांजे इलाही वॾो लूप आहे तव्हांजे सोसाइटी में, त तव्हां उन फील्ड में बि इहे शयूं ॾिसो था। बिल्कुलु आहे। इन खां वज़ीद तव्हां इन जी छा वज़ाहत ॾींदो या बदतर सिचुएशन चंद लफ़्ज़नि में इलाही तशरीह आहे ऐं मतिलबु तव्हां सम्झी सघो था त इहा बिल्कुलु ईअं ई आहे त मतिलबु प्रोटोकॉल ॾियणो थो पए न चाहींदे, मतिलबु तव्हांजी दिलि अगरि कंहिं शइ ते कॾहिं कॾहिं मुतमिन न हूंदी आहे, जे साईं आहे सुबुह जो हाई कोर्ट में केस लॻल आहे त 8 बजे फिक्स मतिलबु उथिणो पवंदो नी, ऐं तव्हांजी दिलि चए थी त मां मतिलबु माण्हू चाहींदे बि उहो नथो करे सघे, कॾहिं कॾहिं सोचींदो आहे त मां ज़िंदगीअ में निंड पूरी कयां, पर तव्हांखे पंहिंजो कमु जॾहिं उहो जॉब ते पुॼणो आहे, नाइट ड्यूटी हूंदी आहे, ठीकु आहे, कॉल हूंदी आहे 24 आवर्स जी, त मतिलबु तव्हां न चाहींदे बि उहे कम मतिलबु करिणा पवंदा आहिनि, पोइ इहा शइ आहे। ऐं मां इहो चवणु चाहींदुमि त मतिलबु जेको अंडर आहे, हर हिकु माण्हू कंहिं न कंहिंजे अंडर आहे, पोइ उन बाबति इहो आहे त हुनखे प्रोटोकॉल ॾियणो थो पए ऐं उन्हनि जी ॻाल्हियुनि खे ते एग्री थियणो थो पए। सही सही, तव्हां जी तरफ़ वठणु चाहींदा नासिर, तव्हां मूंखे ॿुधायो, छो त आख़िरी घड़ियुनि में असां प्रोग्राम जे जल्दी सां मां हिन शइ खे कवर करणु चाहियां थी, पॉज़िटिव इम्पैक्ट कीअं ॾिजे पंहिंजो इन ते? छाकाणि मूं LLB खां पहिरीं BS मीडिया साइंसिस कई आहे। इन BS मीडिया साइंसिस में हिकिड़ी थ्योरी पढ़ाई वेंदी आहे, सोशल रिस्पॉन्सिबल थ्योरी। उन सोशल रिस्पॉन्सिबल थ्योरी जो जेको महवर आहे या कंक्लूजन आहे या जेको समराइज़ उनखे कयूं, त हर हिकु शख़्स खे पंहिंजी ज़िमेदारी जो अहसासु करिणो पवंदो कि मुंहिंजी छा ज़िमेदारी आहे। उहो रोड सेफ्टी ते जेकॾहिं अचूं था त उते उनखे अहसास ज़िमेदारी हुजणु घुरिजे, हॉस्पिटल में वञूं था त उहा अहसास ज़िमेदारी हुजणु घुरिजे, कोर्ट में वञूं था त उहा अहसास ज़िमेदारी हुजणु घुरिजे। हर जॻह जा पंहिंजा पैरामीटर्स आहिनि। ॿी ॻाल्हि इहा आहे त सिंधी में हिकिड़ी चवणी आहे कि धण त धणी न त विकिण खणी, हिते बि ईअं आहे। त हाणे जॾहिं धण जेको आहे उहे इंस्टीट्यूशन्स आहिनि ऐं जेके धणी आहियूं उहे असां आहियूं, तव्हां आहियो, ख़ल्क़े ख़ुदा आहे, जंहिंजे टैक्सिस सां इदारा हलनि था, हॉस्पिटल्स हलनि थियूं, थाणा हलनि था, रोड ते जेके पुलिस ऑफिसर्स बीठा आहिनि उहे तव्हां या असांजी टैक्सिस सां पैसा सां सैलरी मिले थी। हाणे धणी असां आहियूं, मालिक असां आहियूं। वी हैव टू अडॉप्ट दैट एटीट्यूड कि असांखे ख़बर हुजणु घुरिजे। जॾहिं असांजे पाड़े में नंढे हूंदे ॿारनि जो जेकॾहिं को जहिड़ो थिए या असांजो थींदो हो त असांखे पाड़े वारो छा चवंदो बाबा तव्हां सां नथो ॻाल्हायां, तव्हांजे वालिद सां ॻाल्हाईंदुसि, ठीकु आहे। उहा शिकायत असांजी रोज़ ॿिए ॾींहुं 3 ॾींहं माना ईंदी हुई। हाणे हिते बि ईअं आहे त जॾहिं तव्हांजी रेगुलेटरी अथॉरिटीज़ तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजनि। अगरि तव्हां सां पुलिस ऑफिसर रोड ते बदतमीज़ी करे थो त दे डोंट हैव दैट जुरिसडिक्शन कि तव्हां सां बदतमीज़ी करे। तव्हां जेकॾहिं वायलेट कयो आहे कानून त स्टेट जो कानून वायलेट कयो आहे न, पुलिस ऑफिसर जो ज़ाती कानून न आहे। हाणे जेकॾहिं हू तव्हां सां करे थो, तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त किथे मूंखे रिपोर्ट करिणो आहे हिन जी एटीट्यूड खे। डॉक्टर तव्हां हॉस्पिटल में वञो था त तव्हां सां जेकॾहिं उहो तव्हांखे सही नथो ट्रीट करे त तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त हेल्थ केयर कमीशन बि आहे, तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त हेल्थ डिपार्टमेंट बि आहे, तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त हिन जो इमीडिएट बॉस केरु आहे, अटॉर्नी बॉडी केरु आहे। तव्हां हॉस्पिटल यूनिवर्सिटी में वियो, तव्हां सां कोई वाइस चांसलर मिसबिहेव करे थो, यू हैव नो कि बोर्ड इन यूनिवर्सिटीज़ जा बि आहे, गवर्नर बि हिन जो चांसलर आहे, ही बि आहे। माना तव्हां जंहिं जॻह ते वञो, माण्हू प्रैक्टिस करे ऐं तयारी करे कोन था वञनि कंहिं बि जॻह ते। जेकॾहिं मूंखे मॉर्निंग शो में अचिणो हुयो त जॾहिं मूंखे इंटीमेट कयो वियो त मां पंहिंजा आउटलाइन ठाहे आयुसि, कहिड़ियुनि कहिड़ियुनि शयुनि ते ॻाल्हि ॿोल थी सघे थी, कहिड़ी कहिड़ी छा आहे। हाणे जेकॾहिं असां हिकिड़ो मशहूरु ड्रामो हलंदो न जानू जर्मन वारो, असां जेकॾहिं जानू जर्मन थी वेही रहंदासीं, ग्रास रूट सां असां जेको तालुक़ु न हूंदो त पॉसिबिलिटी न आहे। पर जेकॾहिं तव्हां होस्टिंग कयो ऐं पेमरा ऐं ऑर्गेनाइज़ेशन जे पॉलिसीज़ जे विदिन डोमेन में रही न कंदा त सर्वाइव न करे सघंदा। मां जेकॾहिं वकालत कयां ऐं पंहिंजे डोमेन में रही न कयां
सर्वाइव न करे सघनि। वो हिकिड़ो शेर आहे न, अपने महवर से अगर गोल निकल जाओगे, ख्वाब हो जाओगे, अफसानों में ढल जाओगे, अपनी मिट्टी पे चलने का सलीका सीखो, संगमरमर पे चलोगे तो फिसल जाओगे। वाह वाह, ये चंद लफ़्ज़नि में तव्हां जेका सॼी कहाणी आहे न उनखे तव्हां कवर करे छॾियो आहे। वाकई में आई गेस जेको मेजर जेको ड्रॉबैक आहे उहो असांजी अवेयरनेस जो आहे, चाहे उहो एजुकेशन ते अचे और व्हेन इट कम्स टू अदर इशूज़, त उहो जेको सॼो वॾो ड्रॉबैक आहे असांजो उहो अवेयरनेस जो आहे, त असां पाण अवेयर न आहियूं। इहो ई आहे त लास्ट में मतिलबु त असांखे पंहिंजे राइट्स जी ख़बर न आहे। मेन मक़सदु हिन जो जेको मक़सदु इहो ई निकितो मतिलबु सॼी ॻाल्हि जो, त मतिलबु असांखे राइट जी ख़बर हुजणु खपे त असांखे छा करिणो आहे, हेल्थ केयर में वञिणो आहे, डॉक्टर लाइ एप्लीकेशन ॾियणी आहे, छा करिणो आहे। सही। प्लस असां वटि हिकु ॿियो बि हिकु वॾो इम्पैक्ट आहे असांजी सोसाइटी ते, जंहिंजा तमामु इहे नज़रिया असांखे नज़र था अचनि। तव्हां चयो त को माण्हू 1000 रुपयो वठी तव्हांजो पासपोर्ट बि आराम सां ठही वेंदो आहे, हीअं थी वेंदो आहे, हूअं थी वेंदो आहे, पर जेको अगरि सिस्टम ॾिसे त तव्हांखे हुन क्यू में बीहणो आहे, पंहिंजे नंबर जो इंतज़ारु करिणो आहे। असां वटि शॉर्टकट जो बि हिकु वॾो इम्पैक्ट आहे सोसाइटी में, त असां शॉर्टकट्स वठण जा ॾाढा यूज़ टू आहियूं। असां हर उहो अमल कंदा आहियूं जेको असांखे शॉर्टकट को मिली वञे, हर अमल जो, इवन एजुकेशन जो बि। त असां वटि हर शइ जेका आहे उहा शॉर्ट टर्न में ऐं शॉर्टकट में थियणी चाहींदी आहे। जॾहिं प्रोग्राम जे इख़्तिताम जी तरफ़ आहियूं, ज़रूरु ॿ लफ़्ज़ तव्हांजे एक्सपीरियंस सां ऐं तव्हांजे एक्सपीरियंस सां पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करणु चाहींदमि। ही तमामु जेके इशूज़ आहिनि इहे असांखे नज़र बि ईंदा आहिनि। काफ़ी माण्हू हिननि खे इशू सम्झंदा आहिनि, काफ़ी माण्हू वे ऑफ लिविंग सम्झंदा आहिनि, उहो पंहिंजो लाइफ स्टाइल इहो था सम्झनि, हली रहियो आहे। पर अगरि हिकु मिंट में तव्हां ॿिन्ही खे वक़्तु ॾिजे ऐं तव्हांखे इहो चइजे, तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस जे थ्रू इहो फरमायो त अगरि जॾहिं मुआशिरा जॾहिं तब्दील या सुधार अचण जी ॻाल्हि थींदी आहे त कहिड़ा उहे स्टेप्स खणंदा आहिनि, इनिशियल स्टेप्स। हाणे फ़ौरन के को उहिदो तव्हांखे ॾिनी वञे, तव्हां वटि हर परमिशन हुजे, सॼा राइट्स हुजनि तव्हां वटि, ऐं पाकिस्तान जी गवर्नेंस तव्हां संभाले रहिया आहियो, या हिकु आम माण्हू आहियो, त तव्हां छा अहिड़ा स्टेप्स, इनिशियल स्टेप्स तव्हां खणंदो जंहिंसां सोसाइटी में चेंज नज़र अचे ऐं अॼु खां जॾहिं 10 साल पोइ असां वेहूं त ख़ूबसूरत पाकिस्तान जो असां नज़रियो ॾिसूं? कहिड़ा उहे शयूं तव्हां सम्झो था? मेन ॻाल्हि वरी उन ते ई अची वई, एजुकेशन ते। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां वटि कुझु इल्मु हूंदो, कुझु ॻाल्हियूं हूंदियूं, कुझु नॉलेज हूंदी, त उन बाबति ई तव्हां कमु करे सघो था। मां इहो चवंदुमि त एजुकेशन बहितर कई वञे पाकिस्तान जी। उन खां बाद ई उहे माण्हू ईंदा जेके अहल हूंदा, जेके सीट जा हक़दार हूंदा, उहे जॾहिं वेहंदा त उन्हनि खे ख़बर आहे। जॾहिं करप्शन शुरूअ खां वठी असांजो सेंस इहो आहे त मां डॉक्टर थियां थो, डॉक्टर में मां 1.5 करोड़ भरे करे इहा सीट वरिती आहे, 1.5 करोड़। ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनजो इहो ई सेंस हूंदो त पहिरियों त मां उहो रिकवर कयां नी, पंहिंजी जेके मां पेमेंट हिते ॾिनी, उहो अगरि उहो जॾहिं फ्रीअ में ईंदो, मेरिट ते ईंदो, जेको अहल हूंदो उहो ईंदो, जेको नाअहल हूंदो उहो साइड थी वेंदो। त ॻाल्हि त हिते ई सिधी लॻी पई आहे त मतिलबु तव्हां एजुकेशन खे बहितर कंदो था इंशाअल्लाह। मुंहिंजे एजुकेशन आई गेस ॿी करप्शन इन्हनि शयुनि ते कंट्रोल कयो वञे। तव्हांजी तरफ़ कहिड़ा सवाल कार्ल मार्क्स खां कंहिं माण्हू पुछियो, हुन पंहिंजे कम्युनिस्ट मैनिफेस्टो में बि लिखियो आहे कि सोसाइटी खे तव्हां कीअं बहितर करे सघो था। हुनजो जवाबु मूंखे ॾाढो ख़ूबसूरत लॻो। हुनजो जवाबु आहे त असां क्लास लेस सोसाइटी जो क़याम आणींदासीं, जिते अमीर ऐं ग़रीब में को फ़र्क़ु न हूंदो। अमीर जे ॿार खे बि उहा ई सहूलियतूं मुयसरु हूंदियूं जेको हिकु ग़रीब जे ॿार खे हूंदियूं। जिते असांजे मिनिस्टर जो ॿारु पढ़ंदो, उते असांजे हारी जो ॿारु पढ़ंदो। जिते सफ़र असांजे ग़रीब मिसकीन माण्हू हुन मोचीअ जे ॿार जो कंदो जंहिं गाॾीअ में, उन में उतां जे इलाइक़े जे मुअज़्ज़िज़ सरदार साहब जो ॿारु बि कंदो। जिते इलेक्शन में सरदार साहब जो पुटु बीहंदो, उते कंहिं प्लम्बर जो, कंहिं मज़दूर जो पुटु बीहंदो। मतिलबु क्लास लेस सोसाइटी जॾहिं तव्हां आणींदा त तव्हांजा सभु मसइला हल थी वेंदा। जिते तव्हां ऐं असां ऐं सभु जेके आहिनि उहो पंहिंजे मानी हासिलु करण लाइ लाइन में बीहंदासीं, सभिनी खे मिलंदो। जेकॾहिं तव्हांजे घर में 2 भाती आहिनि, तव्हांजे घर जो अटो महीने जो 10 किलो अचे थो त तव्हांखे 10 किलो मिलणु घुरिजे। मुंहिंजे घर में जेकॾहिं 6 भाती आहिनि त मुंहिंजे महीने जो अटो 20 किलो अचे थो त मूंखे 20 किलो मिलणु घुरिजे। ईअं न हुजे त तव्हांजे घर में 5 मण हुजनि ऐं मुंहिंजे घर में 2 किलो बि न हुजे। क्लास लेस सोसाइटी जो कॉन्सेप्ट इहो आहे। ऐं जॾहिं क्लास लेस सोसाइटी ठही वई न त शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शेर मूंखे ॾाढो वणंदो आहे कि अचोरे सूरनि वारियूं करियूं सूर पचार, किनी थोड़ा किनी घणा किनी कई हज़ार, ॾिना जे ॾातार समी झोली भरे जलिया। तो जिसको जो जंहिंखे जेके दर्द आहिनि उहे सभु वेही करे हल कंदासीं। त जिन जा घणा आहिनि
उन्हनि खे उन्हनि जा बि हल कंदासीं, जिन खे थोरा आहिनि उन्हनि खे ॾींदासीं, उहा तव्हां बि संभालियो। त जेसि ताईं असांजे मुआशिरे में जेको तफ़रक़ आहे न, इहो फ़र्क़ु ई आहे। जॾहिं हिकु लोअर क्लास जो माण्हू ॾिसे थो त मूं वटि सवारी न आहे, पर मुंहिंजे पाड़े वारे वटि 5 गाॾियूं आहिनि, पोइ छा थो करे, राति जो उथे थो, राति जो 12, 2 बजे 3 बजे, ऐं पोइ उहा गाॾी फुरे थो अचे, जेका गाॾी ॾिसे थो। पर जेकॾहिं स्टेट हुनखे चवे त न बाबा तो वटि सवारी न आहे, तोखे बहितरीन सवारी ॾियूं था जेका हुन वटि ई आहे, हुन वटि 5 गाॾियूं आहिनि, हुन खां पुछे त 5 किथां आहियूं, तव्हां त क्लार्क आहियो, पर छाकाणि जो क्लार्क आहियो एसिड बियॉन्ड मीन्स वारो कानून अचे थो। सही आखिर मेरी ॻाल्हि थी जिते खोड़ सारियूं ॻाल्हियूं थी सघनि थियूं, पर छा कयूं, ऐं आख़िरी लाइन चवंदुसि जी, असांजी इन्हनि गुफ़्तगू जे करे ई त जेके वकील जिते जंहिं ऑफिस में वेंदा आहिनि चवंदा आहिनि पहिरियों इन्हनि जो कमु लाहियो त पोइ वरी असां किथे इहा गुफ़्तगू न शुरू थी वञे। सही, पर असांजो सच में तव्हां घड़ी ॾिसी सघो था असांजो टाइम वञे पियो, असां बिल्कुलु गुफ़्तगू ख़तमु नथा कयूं, छो त असां बि कॾहिं कॾहिं अहिड़ियूं गुफ़्तगू जेका आहिनि उहे करे विझंदा आहियूं। वक़्तु आहे जी अलविदा चवण जो। थैंक यू सो मच तव्हां ॿिन्ही जो असांजे प्रोग्राम में शामिल तव्हां थियो, पंहिंजा ख़ूबसूरत लफ़्ज़ असांजे प्रोग्राम में रखिया। इंशाअल्लाह नाज़रीन मुलाक़ात वरी ॿीहर थींदी, तेसि ताईं सभिनी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।